अस्सलाम वालेकुम नाज़रीन, माया तव्हांजी होस्ट सदफ़ भुट्टो सब खां पहिरियों दिल जी गहराइनि सां सिंध टीवी जे ख़ूबसूरत प्रोग्राम सलाम सिंध में मां तव्हां सभिनि खे भलीकार थी कयां। अॼु जुमे जो ॾियारो आहे। हमेशह वांगुरु जुमे वारे ॾींहुं मां तव्हां सभिनी सां रिक्वेस्ट कंदी आहियां त जेकी स्पेशली मस्जिद में खुतबा ऐं नमाज़ूं थींदियूं आहिनि उन में ख़ासि करे मुंहिंजे लाइ स्पेशली दुआ कंदा कयूं त असां अहिड़ी तरीक़े सां हमेशह सॼे हफ़्ते तव्हां सां ख़ुशियुनि वांगुरु ईअं ई मल्हाईंदा रहियूं। कॾहिं उन में मुश्किलूं बि हूंदियूं आहिनि, कॾहिं ख़ुशियूं बि हूंदियूं आहिनि, तव्हां सां गॾु हूंदा आहियूं ऐं ॾाढो सुठो लॻंदो आहे। ऐं असां सां गॾु जेके असांजा मुंहिंजा बल्कि पार्टनर आहिनि इरशाद जागरानी। बिल्कुलु हिते असां होस्टिंग में गॾु आहियूं, उहो पार्टनर कंहिं बि कारोबार में भलीकार चऊं त तव्हांखे पंहिंजे प्रोग्राम सलाम सिंध में आऊं तव्हांजो पंहिंजो इरशाद जागरानी। उमेद आहे तव्हां बिल्कुलु ठीकु ठाक हूंदो, ख़ैरियत सां हूंदो, मज़े में हूंदो, करार में हूंदो, कुरबाश हूंदो, जेके न आहे उहो कंहिं मामले में मसइले में मुंहिंजे लाइ त तव्हांजे लाइ अॼु बि जुमे जी नमाज़ खां पोइ तव्हांजे लाइ दिलि सां दुआ कंदासीं हर वेरे जी। ऐं तव्हांखे गुज़ारिश कयूं था तव्हां बि असांजे लाइ दिलि सां दुआ कजो ऐं तव्हांजी दुआउनि जो तुफ़ैल कंहिं न कंहिंजी दुआ ज़रूरु कंदी आहे। असीं हिन वक़्त ताईं ठीकु ठाक आहियूं ऐं आईंदा जेको फ्यूचर आहे असांजो मुस्तक़बिल आहे उहो बि ठीकु ठाक ख़ुशबाश ख़ैरियत सां गुज़री वेंदो। अॼु थोरो लेट थी विया आहियूं प्रोग्राम में, कॾहिं कॾहिं ट्रैफिक जैम बि थींदी आहे, कॾहिं कॾहिं कुझु इरशाद जी गाॾी जो टायर पंचर थी वियो। अॼु वॾो मसइलो हुयो, पर इरशाद जी गाॾी में कोई हेल्प कोन पियो करे। मसइलो इहो छोकिरी जी गाॾी ख़राब थिए त 5-8 माण्हू अची वेंदा आहिनि। छोकिरो जेकॾहिं बीह रहे किथे रोड ते त पोइ कोई ईंदो बि कोन्हे, हर को बाज़ारुनि में ॾींदो आहे, अकेलो माण्हू छा करे। सो बहरहाल प्रोग्राम जो आगाज़ सुहिणो कंदासीं अॼु बि ऐं ॾाढो ज़बरदस्त असांजो माहौल जुड़ंदो। पर हिन खां पहिरियां असां तव्हांखे ॿुधाईंदा हलूं, कल्ह बि हिकिड़ो ज़िक्र कयोसीं त पाण फ्रांसीसी जेकी मामला थिया आहिनि, ख़ासि तौर ते हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हवाले सां जेका गुस्ताखाना खाका जारी कया या जेका बि अहमकाना हिकिड़ी गुफ़्तगू कयूं, उन खां पोइ समूरा मुस्लमान जेके आहिनि से उहे पुरज़ोर मज़म्मत बि कयूं था, बाइकाट बि असां कयूं था ऐं उन्हनि जी शयुनि खां पाण थोरो परे बि थी वियूं, ख़रीद कंदा आहियूं। पर इन विच में कई अहिड़ियूं शयूं बि आहिनि, कई अहिड़ा प्रोडक्ट्स बि आहिनि जेकी पाकिस्तानी आहिनि, पर असांजे ज़हन में हिकिड़ी ॻाल्हि जॾहिं अची वई सोशल मीडिया ते त बाबा बाइकाट आहे त पोइ बाइकाट आहे, त उन में थियो ईअं त इलाही शयूं जेकी पाकिस्तानी प्रोडक्ट्स आहिनि, पाकिस्तान में ठहनि थियूं, उन में जेकी कमु कनि था वर्कर उहे बि पाकिस्तानी पंहिंजा सिंधी आहिनि, त उन्हनि प्रोडक्ट्स खां बि पाण थोरो परे थी वियासीं। उन में थोरो खसारो बि थी पियो, असांजा मज़दूर माण्हू, असांजो मज़दूर तबिको ऐं पाकिस्तान में लॻल उहे फैक्ट्रियूं थोरो मुंझारे जो शिकार थियूं। उन में हिकिड़ो ज़बरदस्त नालो आहे लू बिस्किट वारनि जो। लू बिस्किट वारा प्योरली पाकिस्तानी प्रोडक्ट आहे इहा, ऐं इन में इन फैक्ट्री में जेके कमु कंदा आहिनि माण्हू उहे बि पाकिस्तानी आहिनि, पंहिंजा सिंधी आहिनि। सो तव्हां सभिनी खे वरी हिकिड़ो ॿीहर गुज़ारिश कयूं था त लू बिस्किट जा जेकी बि प्रोडक्ट आहिनि उहे तव्हांखे ख़रीद करणु घुरिजनि ऐं उन खां तव्हां हरूभरू बि पासीरा न थियो। ईअं बिल्कुलु बि न आहे। लू बिस्किट वारा पाण बि फ्रांस जे इन्हनि अहमकाना रवैयनि जे ख़िलाफ़ु आहिनि ऐं उन्हनि जी उन्हनि मज़म्मत कई आहे। ऐं कॉन्टिनेंटल बिस्किट लिमिटेड पाकिस्तानी कंपनी आहे जेका पाकिस्तान जे ज़ेर इतमाम आहे, पाकिस्तानियुनि जे ज़ेर इतमाम आहे ऐं उन हिस्में पाकिस्तानी उन जे ज़िमरे में अचनि था, उन में जेकी कारोबार कनि था या जेको पोरियो कनि था उहे पाकिस्तानी आहिनि। लू बिस्किट कॉन्टिनेंटल बिस्किट लिमिटेड जा मसनूआत आहिनि ऐं कॉन्टिनेंटल बिस्किट लिमिटेड उन जी तक़सीम ऐं फ़रोख़्त जी ज़िम्मेदार आहे। ऐं गॾो गॾु ही जेके चवनि था लू बिस्किट वारनि जो पंहिंजो पैगाम पिणु इहो ई आहे त हम वाज़े तौर पर ये ऐलान करते हैं कि पाकिस्तान में तैयार करदा कॉन्टिनेंटल बिस्किट लिमिटेड और लू बिस्किट का ताल्लुक ना ही किसी फ्रेंच कंपनी से है और ना ही उसकी मिल्कियत के हुकूक फ्रांस के पास हैं। सो ही पूरो हिकिड़ो पर्चो आहे, बल्कि पूरो हिकिड़ो थोहो जेको मुंहिंजे हथनि में आहे। इन में पूरी डिटेल आहे ऐं जेकी बि मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा जेकी माण्हू आहिनि या ख़ासि तौर ते जेकी उलमा इकराम आहिनि जेकी मुख़्तलिफ़ जामिया सां तालुक़ रखनि था, उन्हनि जा उन्हनि में हिन पेपर में उन्हनि जूं फ़तवाऊं बि आहिनि। ख़तीब जेकी आहिनि मुख़्तलिफ़ मौलाना मौलवी उन्हनि जी फ़तवा बि आहे त हीउ बिल्कुलु हिलाल प्रोडक्ट आहे। ऐं लू में जेकी बिस्किट अचनि था उन में हिकु त बेकरी अची वियो ऐं उन सां गॾोगॾु ज़ीरा प्लस अची वियो, प्रिंस अची वियो, टक, टाइगर, कैंडी, गाला, 50-50 ऐं वीटेबल जेकी बिस्किट्स आहिनि इहे बिल्कुलु प्योर आहिनि, हिलाल आहिनि, लू वारनि जा आहिनि। लू वारनि जो जेको बि प्रोडक्ट आहे उहो जेकॾहिं तव्हां अॼु मार्केट वञो था, जनरल स्टोर वञो था, का ख़रीदारी करणी आहे, सुधो सामान वठिणो आहे, ॿारनि जे लाइ बिस्किट वठिणा आहिनि। बिस्किट हर माण्हू सुबुह जो कंहिं माण्हू नाश्तो बि न कंदा आहिनि, चांहि सां गॾु बिस्किट खे वठणु पसंदि कंदा आहिनि। त हीअ समूरा प्रोडक्ट आहिनि लू जा। हाणे लू जा एतिरा प्रोडक्ट आहिनि तव्हांखे मिलंदा बि इहे, तव्हां सोचींदो त इहे फ्रांसीसी कंपनी आहे, हिन जो बाइकाट बिल्कुलु बि न आहे। सो इन जे करे तव्हांखे हिकु वरी ॿुधायूं था त हीअ फ्रांसीसी कंपनी न आहे। लू बिस्किट वारा हिलाल प्रोडक्ट आहिनि, पाकिस्तान में पाकिस्तान जे लाइ तयारु कंदा बिस्किट आहिनि। ऐं जेकॾहिं तव्हां हिन जो बाइकाट कंदो त इन में कमु कंदड़ जेके मज़दूर आहिनि उन्हनि जो चुल्हो कीअं ॿरंदो, असांजे पाकिस्तान माण्हुनि जो ई नुक़सानु थींदो, बिल्कुलु उन्हनि जो ई नुक़सानु थींदो। ऐं नाज़रीन अॼु मां तव्हां सभिनि खे ॿुधाईंदी आहियां अॼु जेको स्पेशल ॾींहुं आहे चिल्ड्रन डे ऑफ इंटरनेशनल, असां उन्हनि मासूम ॿारनि ते उन्हनि इंटरनेशनल जा जेके बि ॿार आहिनि असां उन्हनि सभिनि ते ज़रूरु ॻाल्हाईंदासीं। सभ खां पहिरियों मां तव्हांखे हिकिड़ो ख़ूबसूरत मैसेज आहे जेकॾहिं सम्झ में अचे त मे बि तव्हां थोरो घणो जेकॾहिं पाण सम्झो था असांखे ईअं करणु घुरिजे
त हिकिड़ो नेकी बि तव्हांजी सदका जारिया बि थी वेंदी, हिकिड़ी नेकी बि थी वेंदी। जॾहिं मां सुबुह जे टाइम ईंदी आहियां 7 बजे या 8 बजे 8:30 बजे जेको असांजो टाइम हूंदो आहे, उहो स्कूल कॾहिं कॾहिं कंहिंजो कुझु कॾहिं छा हमेशह ई उहो ई टाइम स्कूल जे ॿारनि जो बि हूंदो आहे। त अक्सर त स्कूल जी जेके वैन हूंदियूं आहिनि या तव्हां ॾिसो था ॿार रिक्शा जे अंदरि आहिनि या कंहिं हाईरूफ जे अंदरि आहिनि, त तव्हांखे उन्हनि खे टाइम ॾियणु घुरिजे। तव्हां कोशिशि कयो, तव्हां 5 मिंट लेट थी सघो था, तव्हांजे के कम ते कोई एतिरो फ़र्क़ु न पवंदो, पर जेकॾहिं को स्कूल जो ॿारु 5 मिंट पंहिंजी क्लास वठण में लेट थी वियो त हुनजो इलाही नुक़सानु थी वेंदो, हुनजी पीढ़ी रहिजी वेंदी, हुनजी प्रे रहिजी वेंदी। त तव्हां इन्हनि शयुनि खे थोरो ख़्यालु कंदा कयो त जेकॾहिं तव्हां ॾिसो था हिकिड़ो वालिद पंहिंजे ॿारनि खे बाइक ते वठी थो वञे ऐं असां उनखे जॻह कोन ॾींदा आहियूं, असां वटि अलासी जी नवाज़िल गाॾियूं आहिनि, असांखे मतिलबु हलाइण वक़्तु इहो न सोचणु घुरिजे, वॾाई बिल्कुलु बि न हुजणु घुरिजे इंसान जे अंदरि। जेकॾहिं को बाइक वारो पंहिंजे ॿारनि खे वठी वञी थो वञे त असांखे फौरन उनखे साइड करणु घुरिजे ऐं ताकी उहो ॿार पंहिंजे टाइम सां स्कूल पहुची सघनि। मोज़िस महिमान बि असां सां गॾु आहिनि, उन्हनि सां मां तव्हांखे इंट्रो बि ज़रूरु कराईंदी रहंदसि, पंहिंजे घर वारनि सां भातियुनि सां मिलायूं था। गॾियल गुफ़्तगू कंदासीं, मोज़िस महिमान असां सां गॾु हूंदा, पर अॼु जेको ख़ासि जेको अहम ॾींहुं आहे ॿारनि जे हवाले सां, चाइल्ड जे हवाले सां, त सो आउं सोचियां थो त कहिड़े कहिड़े मौज़ूअ खे पाण छेड़ियूं, ॿारनि जे जबरी पोरे खे पाण छेड़ियूं, ॿारनि सां जिनसी जेको तशदुद थिए थो उन मौज़ूअ ते ॻाल्हायूं, या जेके असांजा थर में मासूम ॿार जेके खाद खुराक जी किलत जो शिकार आहिनि ऐं उन्हनि खे प्रॉपर जेका आहे सा उहा फीडिंग नथी मिले, उन्हनि खे प्रॉपर खाद खुराक नथी मिले, ऐं जेकी हुकूमती दावाऊं आहिनि, जेकी हुकूमती ऐलान आहिनि, सो उन्हनि ते अमल केतिरो थिए। 1999 में जॾहिं गॾियल क़ौमुनि जी असेंबली अॼोको ॾींहुं मल्हाइण जो ऐलान कयो हुयो, त उनखां पोइ पाकिस्तान बि उन ते तमामु घणा एफर्ट्स वरिता ऐं मुख़्तलिफ़ चाइल्ड प्रोटेक्शन्स बि क़ाइमु आहिनि पाण वटि, उहे बि पंहिंजे अमल पेरा आहिनि, मुख़्तलिफ़ कम कनि पिया। पर पाण ॾिसूं था त असांजा जेकी नंढा नंढा पितकड़ा ॿार आहिनि, जिन जे अखियुनि में हिकिड़ा सुहिणा सपना आहिनि, जेकी असांखे तव्हां जी ॻाल्हि कई जॾहिं असां अचूं था रस्ते में, तव्हां त उहा ॻाल्हि कई जेकी स्कूल पढ़नि था ॿार, पर उहे जेकी नथा पढ़नि, उहे जेकी ॿारनि खे ॾिसी करे ॿियनि ॿारनि खे ॾिसी जिन जे कुलनि ते बैग आहिनि, जेकी जिन खे पंहिंजा वालिदेन ॾाढे प्यार पाबूअ सां वठी वेंदा आहिनि, ऐं उहे ॿार जेकी तव्हां असांखे सिग्नल्स ते मिलंदा आहिनि, जेके असांजे गाॾियुनि जा शीशा साफ़ कंदा आहिनि, या जेकी टायर पंचर जी दुकान ते बीठल हूंदा आहिनि, या जेकी छोला खपाईंदा आहिनि, उन्हनि सभिनी ॿारनि जो फ्यूचर छा थींदो, छा उनजो सबबु कहिड़ो आहे, त उहे ॿार छो जबरी पोरियो कनि था, उन्हनि जे वालिदेन वटि सुठो रोज़गार न आहे, या उन्हनि जे वालिदेन वटि वसीला कोन्हनि, इन सभिनी मामलनि खे पाण अॼु फोकस कंदासीं त इहो सबबु छा आहे। ऐं पंहिंजा ॿार जेके नंढा पितकड़ा ॿार आहिनि, उन्हनि खे सम्झ ऐं सोच जे लाइ तव्हां असां वालिदेन जो बि किरदारु आहे, जेकी ॿिया मामला जेके थियनि था, ख़ासि तौर ते पाण जेको हाणे निमरा जो वाक़ियो थियो या अलीशा जो वाक़ियो थियो या मुख़्तलिफ़ ॿिया जेकी वाक़िया, इहे छो था जनम वठनि, नंढड़नि ॿारनि ते जबर छो थो थिए, कंहिं बि क़िस्म जो, जिनसी जबर हुजे या जबरी पोरे जो तशदुद हुजे, इहे समूरा मामला असां वटि काफ़ी वक़्त खां आहिनि। पर पाण जेकॾहिं तव्हां जीअं हिकिड़ो ॾाढो सुठो मैसेज ॾिनो, पाण जेकॾहिं पंहिंजी जेकॾहिं पसगरदाई में ॾिसूं, पंहिंजे ओड़े पाड़े में ॾिसूं, पाण जेकॾहिं कंहिं ग़रीब ॿार खे ॾिसूं, उन ते शफ़क़त जो हथु रखूं ऐं कंहिं हिकु ॿार जी पढ़ाईअ जो ख़र्चु जेकॾहिं खणी वठूं, त मुंहिंजे ख़्याल में बि इलाही सारा जेके मामला हल थी सघनि। पाण इन्हनि समूरनि ॻाल्हियुनि ते ॻाल्हाईंदासीं। ॿी बि ॻाल्हि आहे छा, जेकॾहिं मां उन्हनि टीचर्स या उन्हनि उस्तादनि खे उन्हनि चवंदसि जेकॾहिं कोई ट्यूशन पढ़ायो था ऐं कुझु ॿार अफोर्ड नथा करे सघनि, त जेकॾहिं तव्हां हिकु ॿ ॿार जी फीस न बि वठंदो त तव्हां ते कोई फ़र्क़ु न पवंदो, पर हुन सॼे महीने जी जेकी हिकिड़ो तव्हां उस्ताद थी वेंदो, हिकिड़ो इल्मु हुनखे तव्हां ॾींदव, हुनजो तव्हांखे इलाही सवाबु मिलंदो। असां जो कयूं असां हिते ई सोचंदा आहियूं असां हिते ई मिली वञे, हिते ई खाई छॾियूं, असां पंहिंजे बैग जे लाइ कॾहिं बि जमा न आहियूं कंदा। सही सही सही। मोज़िज़ महिमान जो तारीफ़ कराइण सभ खां पहिरियां कहिड़ी शख़्सियत आहे, छो त असां तमामु घणो ॻाल्हाईंदासीं त मोज़िज़ महिमान जो वक़्तु बि असांजे हिसे में अची वेंदो, सो उन्हनि सां कचहरी कंदा आहियूं, उन्हनि खां कुझु अॼु सिखण जी कोशिशि कंदासीं। एडवोकेट मलिक मोहम्मद ताहिर, CEO इकबाल टेक्निकल एक्सपर्ट रोल ऑफ लॉ। अस्सलाम वालेकुम जी, क्या है तमाम ठीक है? ठीक है, आप तबीयत सही है? असल में आपसे बात हो चुकी थी, लेकिन जाहिर सी बात है वो मेरी लैंग्वेज बात कर रहे हैं सिंधी में, तो मेरी वही ज़बान पे चढ़ी हुई है। जी जेकी महिमान शख़्सियत ॾाढो सुठो माण्हू आहे ऐं लॉ जे हवाले सां उन जा तमामु घणा सुठा कम बि थियल आहिनि ऐं मुख़्तलिफ़ स्टूडेंट्स बि उन पैदा कया आहिनि ऐं उन जा किताब बि तालीमी हवाले सां तमामु घणा जेके लाभायत आहिनि, माण्हू उन्हनि खे पढ़ंदा आहिनि, उन मां फेज़ पढ़ाईंदा आहिनि, पाण ॾाढा सुठा माण्हू बि आहिनि। मेकअप रूम में थोरी मुलाक़ात थी, 2-4 मिंट जेका कचहरी थी, उन मां महसूसु थियो त दिलि जा ॾाढा सुठा ऐं सुठी सोच रखंदड़ माण्हू आहिनि। ऐं सुठी ॻाल्हि इहा आहे त पाण मेंबर आहिनि नेशनल कमीशन ऑफ द राइट्स ऑफ चाइल्ड गवर्नमेंट ऑफ पाकिस्तान, सो इन ते पाण अञा वधीक गुफ़्तगू उन्हनि सां कंदासीं जेकी
असांजा मौजूद महिमान आहिनि जिन जो हाणे तव्हां सां मां तारुफ़ कराए छॾियो आहे उन्हनि जे उहिदे जे बारे में, पर पाण उन्हनि खे भलीकार चऊं था, उन्हनि जी ज़ियारत बि तव्हांखे टीवी ते करायूं था। इक़बाल अहमद ॾेथो साहिब, अस्सलाम वालेकुम। महिरबानी वॾी कीअं आहियो? ठीकु आहियो? अल्लाह जो करम, तव्हां ठीकु आहियो? वॾी महिरबानी, लख थोरा। ऐं असां सां गॾु अॼु वरी माना हिकिड़ो अहिड़ो फ़नकार बि आहे जंहिंखे ॿुधण खां पोइ तव्हां माना मज़ो वठंदो, भरपूर लुत्फ़ तव्हांखे ईंदो। एंटरटेनमेंट बि ज़रूरी आहे, कम जूं ॻाल्हियूं बि थींदियूं आहिनि, पर दिलि विंदराइण जे लाइ सुबुह सुबुह जो माहौल आहे, सुबुह सुबुह जो पहर आहे, परेशानियूं इलाही घर करे वियूं आहिनि यार। इन्हनि परेशान खां निकिरण जे लाइ थोरो थोरो सुबुह जो असां थोरो चटपटो कुझु ट्विस्ट रखंदा आहियूं। अॼु जेको फ़नकार आहे पाण ज़ख़्मी आहे, ज़ख़्मी माना हालत में ज़ख़्मी न, तख़लुस। मां इन ते डिस्कस करण वारी हुयमि, पर मां इन ज़ख़्मी उर्स साहिब खां ज़रूरु पुछंदसि। उन खां पहिरियों असां पंहिंजे घर भाती सां मिलाईंदा हलूं, ताकी मां ज़ख़्मी उर्स खे भलीकार चऊं था न, ज़ख़्मी उर्स खे वेलकम चऊं था, अदा भली भली करे, वॾी महिरबानी, लख थोरा। सो उस्ताद मुरमनाज़ साईं बि असां सां गॾु आहे, ॾाढो मुर्के थो चहके थो, वॾी महिरबानी। सो गुफ़्तगू करण खां पहिरियों हिकिड़ी ॻाल्हि मूंखे यादि अचे थी, असांजो सिंध जो वॾो ॿ शाइर ज़ख़्मी चांडियो साहिब, उनजो हिकिड़ो यादगार वाक़ियो आहे। उहो चवे पियो त मां हिकिड़े दोस्त जे घर वियुसि ऐं जॾहिं घंटी वॼाई, ॿाहिरि अंदरां आवाज़ु आयो त अदा केरु, त मूं हुननि खे चयो त बाबा फलाणो आहे। चयूं उहो त कोन्हे। चई ॿुधायोसि त ज़ख़्मी आयो आहे। चई त हुनखे पंहिंजी घरवारी फोन कयो, ॿाहिरि ज़ख़्मी बीठो अथई, तकड़ि में मलम पटी खणी पहुची वियो। ज़ख़्मी त चांडियो आहे, शाइर आहे। सो हे बि असां वटि जेको आहे सो जिस्मानी तौर ते बिल्कुलु ठीकु ठाक आहे, फिटफाट आहे। दिल जे तौर ते ज़ख़्मी हुजे, अलाए कहिड़ी ख़बर, उहा हुन खां बाद में पुछा कंदासीं। सो इक़बाल साहिब खां गुफ़्तगू जो आगाज़ कयूं था। इक़बाल साईं, अॼोको ॾींहुं अहमियत जो आमिल आहे। अॼु ॾाढा सेमिनार बि थींदा, अॼु वर्कशॉप्स बि थींदा, NGOs वारा बि अॼु भड़ नज़र ईंदा, पर अमल उन ते केतिरो थींदो, ॿारनि जे लाइ छा कयो वेंदो? हा बिल्कुलु इरशाद, जीअं तव्हां ॻाल्हि कई त अॼु जेको 20 नवंबर आहे, उहो अॼु खां 31 साल अॻु अक़वाम मुतहदा में 1999 में इहो हिकिड़ो ॿारनि जे हक़नि जो कन्वेंशन ऑन द राइट्स ऑफ चाइल्ड एडॉप्ट थियो हो। पर जीअं तव्हां ॻाल्हि कयो था त अॼोके ॾींहं ते उहे सियासी अॻुवान हुजनि, हुकूमती हुजनि, या NGO जा हुजनि, या ॿिया हुजनि, अॼोके ॾींहं ते असां हिकिड़ो वॾियूं ॻाल्हियूं कंदा आहियूं, लफ़ाज़ी कंदा आहियूं, रिटोरिक्स कंदा आहियूं त ॿार मुस्तक़बिल जो महिमार आहिनि, ॿार फ्यूचर आहिनि। पर जेकॾहिं तव्हां तारीख़ में नज़र विझंदो त इहा साॻी ॻाल्हि हर हुक्मरान, हर इदारे में कमु कंदड़ माण्हू ॿारनि जे लाइ इहा चवंदा आहियूं त ॿार असांजो फ्यूचर आहे। पर जॾहिं हक़ीक़त ॾिसूं था, तव्हां ॾिसो था त लखें ॿार बुख जे वॻे मरी वञनि पिया। उहो तव्हां थर जो केस हुजे, या अफ्रीका हुजे, या दुनिया जा ॿिया कुंड कुर्श हुजे, या उहे ॿार जिन खे टुके न लॻण जे करे, जिन जी हक़ इहो आहे त उहे रहनि, उहे मरी वञनि पिया। लखें ॿार स्कूल खां ॿाहिरि आहिनि, लखें ॿार बेघर आहिनि। हाणे छा वसीलनि जी कमी आहे या नियत जी कमी आहे? हाणे ॻाल्हि आहे नियत जी कमी। यानी इहा नियत जी कमी छाजे करे आहे? छो त इन ॿार जो को आवाज़ कोन्हे, ऐं अॼु इन ॿार जो आवाज़ तव्हां आहियो, अॼु इन ॿार जो आवाज़ असां आहियूं, ताहिर आहे। इन ॿार खे तहफ़ुज़ बि खपे, इन ॿार खे जेको आहे खाद खुराक बि खपे, ऐं इन ॿार जे लाइ फ्यूचर बि खपे। ऐं इहो फ्यूचर, जीअं असां अदीअ बि चयो त सुबुह सां जेॾी महिल वेंदा आहियूं इन्हनि ॿारनि खे स्कूल ॾे वेंदे नज़र ईंदा आहियूं। जीअं इरशाद, तव्हां असां ॻोठाणा माण्हू आहियूं, ऐं असां जॾहिं ॻोठनि में सुबुह जो असांखे माउ पंहिंजी उथारे करे ऐं संभराईंदी, ऐं जॾहिं असां थेलो गीचीअ में लड़काए करे वेंदा हुआसीं, ऐं उहो हिकिड़ो मंज़र हूंदो। ऐं मां जॾहिं उन ॻोठ जे उन मंज़र खे रिफ्लेक्ट बैक कंदो आहियां हिते, त इन में को शक कोन्हे त काफ़ी तरक़ी थी आहे उन ॿारनि जे तइलीम ते रसाईअ ताईं, या उन्हनि जे ज़िंदगीअ जे मयार में। पर हक़ीक़त अञा ताईं इहा आहे त इहो ॿार जंहिंखे असां मुस्तक़बिल जो महिमार चऊं पिया, उन ते जेकॾहिं असां हिन बचपन में सुठे नमूने ख़र्च कयूं, उन जी जेकॾहिं बुनियाद सुठो ख़र्च कयूं न, पोइ मुंहिंजो ख़्यालु आहे त तव्हां उन ते इकनॉमिकली बि, सिहत जे पॉइंट ऑफ व्यू सां बि, ऐं मुआशरे में हिकिड़ो सुठो हिकिड़ो प्रोडक्टिव माण्हू पैदा करे सघो था। हा, सो इहो वॾो प्रॉब्लम आहे। हाणे तव्हांखे मां इहा ॻाल्हि ॿुधाईंदो हलां त हुकूमत पाकिस्तान हुजे या सूबाई हुकूमतूं हुजनि,
अरिड़हीं तरमीम खां पोइ हिननि तमामु घणा क़ानून त पास कया आहिनि पर तव्हांखे इन ॻाल्हि ते अचरज ईंदी त जेॾी महिल बजेटियूं ठाहिनि था त इन्हनि समाजी इदारनि जी बजेट चाहे उहा सोशल वेलफेयर हुजे चाहे उन्हनि जे ॿारनि जे तहफ़ुज़ जे लाइ जेके शयूं हुजनि मिसाल सिंध में 1245 अरब जी गुज़िरियल साल जी बजेट आहे ठीकु आहे हाणे 1245 अरब जी बजेट में तव्हां ॾिसंदव त चाइल्ड सेंसिटिव जा चाइल्ड जे रिलेटेड केतिरी मिसलन इन में सिंध में वधि बजेट आहे तालीम खाते जी उन खां पोइ आहे सिहत जी सही सही ठीकु आहे सो तालीम सिहत खातो ऐं उन खां पोइ आहे लॉ एंड ऑर्डर आहे या ॿियूं शयूं आहिनि पर हाणे असां सिंध में इहा शइ ॾिसंदासीं त कराचीअ खे में वठो सही पर जेकॾहिं तालीम में पाण ॿारनि खे इंक्लूड कयूं त इहो बि हिकिड़ो सिलसिलो प्रोसेस त साॻियो ई आहे हा ॾिसो तालीम बुनियादी हक़ त ॿार जो आहे 5 खां वठी 16 साल ताईं तालीम लाज़िम ऐं मुफ़्त ॾिनी वेंदी उहो आइन में बि 25A आर्टिकल आहे ऐं सिंध में बि कंपलसरी एजुकेशन एक्ट आहे पर हाणे तव्हां ॾिसो त हिन वबा खां अॻु में पेंडेमिक खां अॻु में बि 22.8 मिलियन आउट ऑफ चिल्ड्रन स्कूल हुया ऐं सिंध वाहिद सूबो आहे जंहिंमें सॼे पाकिस्तान में मुंहिंजो ख़्यालु आहे बलोचिस्तान खां पोइ सिंध में के 4 करोड़ जेकॾहिं सॼे पाकिस्तान में ॿार हूंदा उन सेंस में पाकिस्तान वारी ॻाल्हि खे अॻिते ज़रूरु कंटिन्यू कंदासीं हिकिड़ो ब्रेक जो टाइम थी वियो ब्रेक खां पोइ तव्हां सां बि ज़रूरु गुफ़्तगू थींदी नाज़रीन हलूं था हिकिड़े नंढड़े कमर्शियल ब्रेक जी तरफ़ ब्रेक खां पोइ जल्द वापसि था अचूं ॾिसंदा रहो पंहिंजो प्रोग्राम सलाम वेलकम बैक नाज़रीन हिकु दफ़ो तव्हांखे ॿीहर भली कार्तिक ऐं सिंध टीवी जी ख़ूबसूरत प्रोग्राम सलाम सिंध में गुफ़्तगू असांजी हली रही हुई ऐं शायदि काफ़ी टाइम थी वियो आहे तव्हां गानो त खे कोन था ॿुधायो खणी ॿुधाए छॾियो मां पाण न ॿुधाईंदो आहियां मां अॼोके प्रोग्राम में मोज़ महिमाननि खे वरी वेलकम चवंदुमि वो तो सही है ज़ख्मी साहब आया हां मुझे चवण जो मकसद इहो आहे त तव्हां उन ठीक आहे जेको ज़ख्मी आहे उन जी हालत मां तशवीशनाक थी लॻे पहिरियां ज़ख्मी जी वार्ता वधो ज़ख्मी साहब नाराज़ न थियो बेड़ी भोग ठका कंदा आहियूं सुबुह सुबुह पर सो ज़ख्मी उर्स सां गॾु आहे ऐं सभ खां पहिरियां हाणे अलाए कहिड़ो कलाम ॿुधाईंदो छा ॿुधाईंदो साईं जी जी ने ॿुधायो तव्हां वाह वाह साईं वाह वाह हूअं बि कल्चरल वीक बि अचे थो सिंधी सकाफ़त जो ॾियारो बि अचे थो 6 दिसंबर ते पाण वरी अञा गॾिबासीं प्रेस क्लब ते बि हिते बि स्टूडियो में प्रोग्राम ॾाढा सुठा थींदा पूरो हफ़्तो 3 तारीख़ पाण मल्हाईंदासीं अच्छा जी बिल्कुल बिल्कुल हाणे सो कलाम ॿुधूं था पाण मोज़ महिमान जी इजाज़त हुजे साईं ॾिठा था बिल्कुल वाह 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 साईं सोनी
रफ़ी साहब वाह वाह सिंधी मज़ो ॿोली अची वियो ऐं सिंधी ॿोलीअ जी जॾहिं बि ॻाल्हि थींदी आहे सिंध जो ज़िक्र ईंदो आहे त पाण ई माना मन वसु थी वेंदो आहे पाण ई असां झूमण लॻंदा आहियूं अॼु वरी मज़ो हिन जे करे बि घणो आयो उनजो हिकिड़ो सबबु इहो त अॼु माना मेलाप जेको थियो न हिकु त अंग्रेज़ी साज़ कीबोर्ड ऐं ॿियो वरी पंहिंजो देसी जेको आहे सो स्टाइल जेको आहे यकदारो चपड़ी वरी उस जो ज़ख़्मी जो ॻाइण वरी देसी स्टाइल जो वॾे वरी इंग्लिश स्टाइल जो उस्ताद मरमनाज़ कीबोर्ड वॼायो जेको मज़ो अची वियो बराबर ट्विस्ट अञा वधीक ज़बरदस्त जी हुयो। बिल्कुलु ऐं हाणे मां मोहम्मद ताहिर इक़बाल मलिक साहब सां मां कुझु गुफ़्तगू कंदा रोल ऑफ लॉ मां मतिलबु तव्हां लॉ में आहियो माशाल्लाह माशाल्लाह केतिरा साल थी विया तव्हांखे पहिरियां त तव्हां पंहिंजो एक्सपीरियंस ॿुधायो मूंखे तकरीबन मुझे बहुत शुक्रिया सबसे पहले तो अच्छा, आप लोगों का भूल गई। ये अच्छी बात है कि सिंधी समझ लेते हैं हाँ, नहीं बिल्कुल समझते हैं और बहुत हम सिंध में रहते हैं तो सिंधी को तो समझते हैं अल्हम्दुलिल्लाह। सबसे पहले तो सलाम सिंध सिंध के बच्चों को सलाम, पाकिस्तान के बच्चों को सलाम और पूरी दुनिया में रहने वाले बच्चों को सलाम, क्योंकि हम सलाम सिंध के साथ बैठे हैं। सदफ के सवाल के साथ मेरा भी एक सवाल इंक्लूड कर दें कि बच्चों के राइट्स क्या हैं, क्योंकि आप जो है लीगल राइट्स फॉर्म के हैं जी जी, तो माशाल्लाह इस पे गहरी गिरफ्त रखते हैं, तो ये बता दें कि उनके हुकूक क्या हैं। वैसे बुनियादी तौर पर हमें देखना होगा, बच्चों के हकूक के हवाले से तो बात करेंगे। 1990 में जैसे इकबाल साहब ने बताया कि गवर्नमेंट पाकिस्तान ने साइन किया था, वादा किया था पूरी दुनिया के साथ कि हम पाकिस्तान में बच्चों के हकूक के हवाले से काम करेंगे, लेजिस्लेशन करेंगे और उसके इदारे से इदारे बनाएंगे। लेकिन हमें 30 साल लग गए, लेजिस्लेशन हमने कर ली, वो भी पूरी दुनिया के लोगों ने जब प्रेशर डाला हमारे ऊपर, कभी IMF ने प्रेशर डाला, कभी GSP प्लस का प्रेशर आया, कभी ह्यूमन राइट की मुख्तलिफ जो हमारी इंटरनेशनल ग्लोबल कमेटीज हैं उनकी तरफ से प्रेशर्स आए, UN की तरफ से प्रेशर्स आए, तो पाकिस्तान ने लेजिस्लेशन अपने स्टार्ट की, कानून साजी शुरू की कि हम बच्चों के हकूक के हवाले से काम करना चाहते हैं। तो डेफिनेटली हमें 30 साल लेजिस्लेशन करने में लग गए और पिछले ही 2-3 सालों के अंदर हमने देखा बच्चे बूढ़े भी हो गए, बहुत अच्छी प्रोग्रेसिव लेजिस्लेशन हमारी शुरू हुई। तो हम ये देखते हैं कि पिछले 5 सालों में अच्छी लेजिस्लेशन यानी कानून साजी पाकिस्तान ने की और सिंध हुकूमत ने भी बहुत अच्छी कानून साजी बच्चों के हवाले से की। अभी हमें देखना यह है कि इस कानून साजी पर अमल दरामद कैसे करेंगे। जब बच्चों के हकूक की बात करेंगे, बच्चों की प्रोटेक्शन की बात करेंगे, एजुकेशन हेल्थ की बात करेंगे, उनके खान पीन की बात करेंगे, रोटी की बात करेंगे, तो ये सारे मसाइल हैं। कानून साजी होती है, लीगल फ्रेमवर्क आते हैं तो गवर्नमेंट बाउंड होती हैं। जब गवर्नमेंट बाउंड होती है तो फिर बहुत सारे इदारे लाइक अब जुडिशरी के जरिए भी उनसे पूछ सकते हैं क्या ये काम आप लोग कर रहे हैं कि नहीं कर रहे। बहुत सारे केसेस ऐसे हमारे चल भी रहे हैं जो हुकूमत सिंध की तरफ प्रेशर बिल्ड करने के लिए मुख्तलिफ लोगों ने किए हैं कि आप इस पे बारे में बताएं कि आप बच्चों के हवाले से काम कर रहे हैं कि नहीं कर रहे। इसी तरह जो सिंध चाइल्ड प्रोटेक्शन अथॉरिटी है या नेशनल कमीशन ऑन द राइट ऑफ द चाइल्ड बना पाकिस्तान के अंदर, यानी हम देख रहे थे कब से अभी आके लेजिस्लेशन हुई। हाल ही में ये मेरे ख्याल में कोई 2-3 महीने हुए हैं इनकी फाउंडेशन की गई है और बने हैं और डेफिनेटली ये लोग आए हैं। अब बच्चों के हकूक के हवाले से जो बेसिक हमारे बुनियादी हक हैं उस पर काम करना शुरू करेंगे। हमारी जैसी ऑर्गेनाइजेशन जिन्होंने बच्चों के लिए वक्फ कर रखा है, लीगल राइट फोरम हो, सेव द चिल्ड्रन हो और बहुत सारे इदारे जो बच्चों के हकूक के हवाले से काम करते हैं, तो हम ये समझते हैं कि जो कानून साजी है उस पर अमल दरामद करने के लिए जो हमारा एक रोल है, गवर्नमेंट्स के ऊपर हम प्रेशर भी बिल्ड करेंगे कि आपने जो कानून में लिखा है वो बच्चों के लिए आप प्रोवाइड भी करें, मुहैया भी करें लोकल सतह पर। तो हम समझते हैं लीगल राइट फोरम उसके साथ एक इनिशिएटिव लिया और सिंध चाइल्ड प्रोटेक्शन अथॉरिटी के साथ मिलकर हमने चाइल्ड प्रोटेक्शन यूनिट स्टैब्लिश किए, 4 यूनिट स्टैब्लिश किए कराची, दादू, शिकारपुर, लाड़काना और जैकबाबाद के अंदर, जहां हम बच्चों के हकूक के हवाले से उन यूनिट के जो सोशल वेलफेयर डिपार्टमेंट का स्टाफ है उन्होंने उसको नॉमिनेट किया हुआ है चाइल्ड प्रोटेक्शन ऑफिसर के तौर पे। हम गवर्नमेंट सिंध को ये भी लॉबिंग कर रहे हैं कि चाइल्ड प्रोटेक्शन ऑफिसर अपने अपॉइंट करें ताकि जो बच्चों के प्रोटेक्शन के इश्यूज हैं उसको हल किया जा सके। सही 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 सही। तो हम ये समझते हैं कि लीगल राइट फोरम अपने चाइल्ड प्रोटेक्शन यूनिट के साथ जो चाइल्ड प्रोटेक्शन उन्होंने डेस्क बनाए हैं, जो मुख्तलिफ रेलिवेंट डिपार्टमेंट है, वो पुलिस हो, वो लेबर डिपार्टमेंट हो, वो हेल्थ हो और एजुकेशन हो, वुमेन डेवलपमेंट डिपार्टमेंट हो, जो हमारे पास केसेस आते हैं हम रेफर करते हैं। और इस वक्त का जो डाटा है डेफिनेटली हम ये देखते हैं, बस एक सक्सेस स्टोरी में बच्चों के हवाले से बताऊंगा जो लीगल राइट फोरम ने बहुत अच्छा काम किया। पिछले साल जून तक हमारे पास जो डाटा था जैकबाबाद के अंदर, जैकबाबाद में एक नहर है, बच्चे वहां नहाने जाते हैं अप्रैल, मई, जून, जुलाई, अगस्त के अंदर, तो वहां डूब के मर जाते हैं। तो तकरीबन 25 बच्चे पिछले जून तक जो है ना उसके अंदर डेथ हुई है जिनकी
वो डाटा हमने डिप्टी कमिश्नर साहब से भी शेयर किया, चाइल्ड प्रोटेक्शन अथॉरिटी से भी शेयर किया और हमने सिंध गवर्नमेंट से चीफ सेक्रेटरी के जरिए भी शेयर किया कि ये डाटा इस वक्त जैकबाबाद का एक डिस्ट्रिक्ट का रिफ्लेक्ट करता है जिसके अंदर हम काम कर रहे हैं और एक ही नहर में 25 बच्चे मारे हैं। जब डिप्टी कमिश्नर साहब से हमारी मीटिंग हुई तो उन्होंने 144 लगाई, पुलिस को डिप्लॉय किया और अपने SSP को उन्होंने कहा और हमें ये कहा लीगल राइट फोरम को और सेव द चिल्ड्रन को कि आप वहां पे आप डिस्प्ले करें, बोर्ड लगाएं अवेयरनेस के लिए, ताकि ये मैसेज भी जाए कि बच्चे जो नहाने आते हैं गहरी नहर है मर जाती है। तो इस साल का जो डाटा है हमारा 30 अक्टूबर तक का कोई एक बच्चे की डेथ नहीं हुई। तो हम ये समझते हैं कि एक बहुत बड़ी एडवोकेसी थी जो जैकबाबाद एक डिस्ट्रिक्ट के लिए डिप्टी कमिश्नर के ऑन बोर्ड होने की वजह से और लीगल राइट फोरम की चाइल्ड प्रोटेक्शन टीम सजाद दुलाइया जो उसकी टीम है उसकी वजह से हमने उन बच्चों की बाकी बच्चों की जिंदगी बचाने में एक अहम किरदार अदा किया। तो इसी तरह के बहुत सारे स्टेप्स में मुख्तलिफ डिस्ट्रिक्ट सही सही नेता साहब जीअं साईं ॻाल्हि कई त जेके ॿार ॿुॾनि पिया त उन्हनि जे लाइ हिकिड़ो सॼो अवेयरनेस जो हिकिड़ो सॼो इतमामु कयो वियो, पर ॿुॾण जी ॻाल्हि पंहिंजी जॻह ते, पर पाण वटि सिहत जूं सहूलियतूं बि घटि हूंदियूं आहिनि त ॿार इलाही अस्पतालुनि में सिहत जूं सहूलियतूं सही प्रॉपर न हुजण जे करे इलाही ॼम दौरान में मरी वञनि था, उन्हनि खे ग़िज़ाई किलत बि आहे, हिकिड़ो फैसिलिटियूं कोन्हनि। ॿी ॻाल्हि इहा त तव्हां जीअं हाणे ताज़ा जीअं साईं चयो त हिकिड़ो क़याम थियो आहे त तव्हां सभ खां पहिरियां कहिड़ी प्रायोरिटी बेसिस ते कहिड़ो कमु शुरू कयो आहे इहो ॿुधाईंदा वञो। थैंक यू जागीरान साहब। असांजी जेका नेशनल कमीशन ऑन द राइट्स ऑफ चाइल्ड पाकिस्तान में ठही आहे, बुनियादी तौर ते जीअं मां तव्हांखे ॿुधायां त ॿारनि जो सब्जेक्ट त सूबाई सब्जेक्ट आहे। जी जी जी। असांजो घणो जेको इहा कमीशन इन जे करे ज़रूरी पई त बैनुल अक़वामी तौर ते जेके बि पाकिस्तान कानून सही कया आहिनि उन्हनि जी कंप्लायंस रिपोर्ट करण जे लाइ हिकिड़ी वॾी ॾुखियाई थिए पई ऐं त उन्हनि खे एडवोकेट करण लाइ हाणे असांजो कमु इहो आहे त असां जेके भी ॿारनि जे मुतलिक़ कानून मौजूद आहिनि या ठहण वारा आहिनि उन्हनि खे त हिकु त असां रिव्यू कयूं पिया लीगली, उन्हनि में जेके भी गैप्स आहिनि उहे आइडेंटिफाई कयूं पिया। ऐं अॼोके ॾींहं ते मां तव्हांखे ॿुधायां असां वटि जेको ज़बरदस्ती शादी करण वारो जेको फोर्स कन्वर्जन वारो जेको मामिलो आहे नंढे इलाइक़े में जेको थी वेंदो आहे न यानी उहो त फोर्स मैरिज, पर जेके इवन अक़लियतनि जे नियाणियुनि सां बि जेको थिए पियो, अॼु असां कमीशन पंहिंजो पॉलिसी पेपर सॼे पाकिस्तान में रिलीज़ पिया कयूं त जेका फोर्स कन्वर्जन आहे गर्ल्स जी बिलोंगिंग टू जेके डिफरेंट फेथ सां आहिनि उन जे लाइ पॉलिसी मेकर्स खे छा पॉलिसी ठाहिणु खपे। हिकिड़ो त अॼु मां तव्हांखे इहो ॿुधायां त असांजो कमु पॉलिसी ठाहिणु आहे, ॿियो असांजो कमु आहे त जीअं तव्हां अलीशा खां वठी मरवा खां वठी गुलनाज़ खां वठी निमरा ताईं अहिड़ा ज़हरा शाह हुजे मायरा हुजे जाते भी ॿार जो केस थिए थो उते जेकॾहिं उतां जूं अथॉरिटीज़ उहा पुलिस हुजे, सोशल वेलफेयर हुजे, उतां जी प्रोविंशियल कमीशन्स हुजनि, उतां जूं ॿिया मुतलका इदारा हुजनि, जेकॾहिं उहे नथा अमल कनि त उन्हनि जी पिटीशन जे थ्रू इंक्वायरी ऐं सुओ मोटो असांखे पावर कान्हे, पर पोइ बि पिटीशन ऐं इंक्वायरी जे थ्रू असां लेटर लिखंदा आहियूं IG खे, चीफ सेक्रेटरी खे, अथॉरिटी खे एंश्योर कराईंदा आहियूं त उन जी FIR थिए। हाणे जीअं तव्हांखे मां ॿुधायां त निमरा जे मैटर में असीं नेशनल कमीशन ऑन राइट्स ऑफ चाइल्ड लेटर लिखियो, उन खां पोइ उन जी FIR थी, जेका बि उन जी इन्वेस्टिगेशन हिकिड़ी त असीं चवंदा आहियूं त उन ॿार जे जेका हक़ जी तलफ़ी थिए थी उन जी दादरसी थिए, उन जी फैमिली खे अचे। टियों असांजो कमु आहे अवेयरनेस एंड एजुकेशन, यानी असां वटि रिसोर्सिस कोन्हनि पर असां चऊं था उन्हनि इदारनि जो जंहिंजो कमु आहे उहे इन्हनि खे मिसलनि जीअं मां तव्हांखे ॿुधायां त पुलिस आहे। हाणे पुलिस में जॾहिं थाणे खां वठी उनजो वॾो मुंशी, नंढो मुंशी, SIO या उनजो SHO खे ख़बर न हूंदी त कहिड़ा ॿारनि जे मुतलिक़ कानून आहिनि, कहिड़ियूं तरमीमा थियूं, FIR में कहिड़ा सेक्शन्स लॻाइणा आहिनि, नंढी उमिरि जी शादीअ जो जेको 2013 जो सिंध जो कानून कहिड़ो आहे, इन में पाकिस्तान पीनल कोड जा सेक्शन्स कहिड़ा आहिनि। जॾहिं हाणे तव्हां दादूअ में तव्हां ॾिठो त टियों ॾींहुं बि हिकिड़ो केस जेको मेहर जी छोकिरी जो थियो या हिन खां अॻु में बि, त उन में त असांजो ॿियो कमु आहे उहो पुलिस हुजे, जुडिशरी हुजे, लॉ एनफोर्समेंट एजेंसीज़ हुजनि। तव्हांजी ॻाल्हि मां इतां ई कंटिन्यू करणु चाहींदसि, ब्रेक जो थोरो टाइम थी वियो आहे छा? जी ब्रेक ते हलूं, ब्रेक खां पोइ इन्हनि जी साईं वठूं था इनखां इतां ई कंटिन्यू कंदासीं। निते साहब बि ॾाढी कमई गुफ़्तगू आहे, जेसिताईं पाण खे ॼाण न हूंदी बराबरि त पाण ते अमल न करे सघंदासीं। बस हाणे ब्रेक खां पोइ जल्द वापसि था अचूं, ॾिसंदा रहो पंहिंजो प्रोग्राम सलाम सिंध। मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, शहानी है अमन जोड़े पैगाम, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध।
वेलकम बैक नाज़रीन, हिकु दफ़ो ॿीहर भली कार कंदसि तव्हांखे सिंध टीवी जे प्रोग्राम पंहिंजे प्रोग्राम तव्हांजे पंहिंजे प्रोग्राम असांजे प्रोग्राम सलाम सिंध में ऐं असां खूबसूरत सुबुह आहे, खूबसूरत माहौल आहे, खूबसूरत प्रोग्राम आहे जी। ऐं माशाल्लाह तव्हां बि ॾींहों ॾींहुं खूबसूरत थींदा था वञो। thank इहो you। सॼो कमाल तव्हांखे मां ॿुधाए छॾियां त इहो सॼो कमाल आहे ग्लो एंड लवली जो। ग्लो एंड लवली जेके तव्हां बि वाकई में खूबसूरत लॻणु चाहियो था सदफ वांगुरु त पोइ तव्हां ग्लो एंड लवली लॻायो। ग्लो एंड लवली फेयर एंड लवली जो नालो तब्दील जी, कयो वियो बिल्कुलु। आहे। तव्हां मार्केट में वञो था, फेयर एंड लवली जी ॻोल्हा कंदा आहिनि माण्हू इलाही, ऐं ख़ासि तौर ते असांजूं वधियूं भेनरूं जेकी पंहिंजनि मुड़ुसनि खे फरमाइश कंदियूं आहिनि या चवंदियूं आहिनि त बाबा फेयर एंड लवली वधियूं अचिजांइ, जी। तो हाणे मुड़ुसु वीचारो सॼो ॾींहुं बाज़ार में घुमे फेयर एंड लवली हुनखे न मिले त परेशान थींदो। ऐं मां- हाणे हुननि खे ॿुधायूं था त फेयर एंड लवली जो नालो तब्दील कयो वियो आहे, उनजो नालो थी वियो आहे ग्लो एंड लवली। 45 साल पुराणो प्रोडक्ट आहे, तब्दीली अची वई आहे हिन पासे में, तब्दीली आ नहीं रही, तब्दीली आ गई आ है गई भाई, है, बिल्कुल। तब्दील थी वियो आहे नालो हुनजो, ऐं हुनजो नालो थी वियो आहे ग्लो एंड लवली। ऐं इंसान समूरा ख़ूबसूरत आहिनि, सांवरा हुजनि, भूरा हुजनि, कारड़ा हुजनि, जेकॾहिं तव्हां वधीक निखार पैदा कंदो त पोइ ग्लो एंड लवली लॻाईंदो, वधीक तव्हांखे सदफ ॿुधाईंदी त हुनजा कहिड़ा फ़ाइदा आहिनि। ऐं नाज़रीन मां तव्हां सभिनि खे ॿुधाईंदी न मतिलबु 45 साल के प्रोडक्ट खे हलंदे थी विया हुजनि, इंशाल्लाह 100 सालनि खां मथे हिन जी प्रोडक्ट वेंदी, इंशाल्लाह असां दुआ इहा कंदासीं। पर जेकी ग्लो एंड लवली जो पंहिंजो हिकिड़ो लुक आहे, हुनजी जेकी पैकिंग आहे, तव्हां जेकॾहिं हुन ग्लो एंड लवली खे यूज़ कंदो तव्हांजे चेहरे ते ऑटोमेटिकली चेहरे ते ग्लो अची वेंदो, तव्हांजी स्किन में शाइन अची वेंदी। ऐं 45 इयर्स ओल्ड जेको फेयर एंड लवली जो हिकिड़ो नालो अचे पियो, फेयर एंड लवली, पर जेकॾहिं तव्हां हाणे मार्केट में वञो था ऐं तव्हांखे फेयर एंड लवली नथी मिले त हुनजो नालो हाणे चेंज थी वियो आहे ग्लो एंड लवली। ऐं वाकई में जॾहिं चेहरे ते ग्लो हूंदी आहे त इंसान लवली त लॻंदो ई आहे। बिल्कुलु बिल्कुलु, फेयर एंड लवली बि किथे किथे जेकॾहिं तव्हांखे मिली वञे थो, पर नई जेका पैकिंग में आहे उहा आहे ग्लो एंड लवली, माना ताज़ी जेका क्रीम आहे न उहा ग्लो एंड लवली में तव्हांखे मुयसरु मिलंदी। उन सां तव्हांजा जेके डार्क सर्किल बि कंट्रोल थींदा, तव्हां सनलाइट्स में बि तव्हां हुनखे इज़ीली यूज़ करे सघो था। तव्हांजे लाइ हिकु तरीक़े सां सन ब्लॉक जो बि तव्हां उनखे तव्हां इस्तेमालु बि यूज़ करे सघो था। असां अक्सर त सी साइड ते वेंदा आहियूं त असां घणो करे फेयर एंड लवली ऐं ग्लो एंड लवली इस्तेमालु रखंदा आहियूं, हुनजे करे जीअं पाणी जो जेकी नमकाहट आहे या हुनजी जेकी हवा हूंदी आहे उहा बि असांजी स्किन खे ब्लैक कंदी आहे, स्किन खे डैमेज कंदी आहे। मां 90% बल्कि 95% माण्हुनि खे ॾिठो आहे। असां मुंहिंजी पंहिंजी फैमिली बि ग्लो एंड लवली इस्तेमालु कंदा आहियूं सी साइड ते ख़ासि करे। त कुझु शयूं, कुझु स्विमिंग पूल्स, कुझु जॻहियूं अहिड़ियूं हूंदियूं आहिनि, इहा इलाही तव्हांजी स्किन खे प्रोटेक्ट कंदी आहे ग्लो एंड लवली। त मां तव्हांखे बि इहा एडवाइस ॾींदसि जेके वर्किंग वूमेन आहिनि, डस्ट वग़ैरह ॿार अचनि थियूं वञनि थियूं, रोडनि जी पोल्यूशन आहे, गाॾियुनि जी पोल्यूशन आहे, उन सां बि तव्हांजो फेस इलाही बची वेंदो। तव्हांजी मतिलबु जेके डार्क सर्किल्स हूंदा आहिनि, दाणा हूंदा आहिनि, पिंपल्स हूंदा आहिनि, फेयर एंड लवली जो हिकिड़ो ॿी मां ख़ासियत ॻाल्हि तव्हांखे ॿुधाईंदी हलां ग्लो एंड लवली जी, बल्कि मतिलबु पहिरियां तव्हां फेयर हुयो, हाणे तव्हां ग्लो एंड लवली थियो न जी। जेके जिन चेहरे ते पिंपल्स आहिनि, पर जेके उहे चेहरे ते अप्लाई कंदा त हुनजे पिंपल्स में जेकी अलॻि हिकिड़ी जलन हूंदी आहे, हुन में थधी थधी तव्हांखे महसूसु थींदो। बाक़ी बि असांजे चेहरे खे हाणे कुझु रिलैक्स। मतिलबु मूंखे इहो ॿुधायो, तव्हांजो नक वधीक सुहिणो आहे, त नक ते वधीक था हणो या क्रीम? ग्लो एंड लवली ॾाढी ज़बरदस्त क्रीम आहे, ऐं तव्हां हुनखे जेकॾहिं बाक़ाइदगीअ सां हुनखे यूज़ कयो था, तव्हांजे चेहरे में वाक़ई निखार अची वेंदो, ख़ूबसूरती तव्हांजी ॾाढी सुहिणी मतिलबु शख़्सियत लॻंदी। ऐं अक्सर कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे त पाण वटि टाइम न हूंदो आहे, कंहिं पार्टी में वञिणो आहे, कंहिं सालगिरह तकरीब वञिणो आहे, शादी में वञिणो आहे, हाणे मेकअप करे माण्हू त पोइ उन में टाइम लॻंदो आहे, ॻाल्हि आहे सिधी। पर जेकॾहिं तव्हां तकड़ में माना पाण जी चेहरे खे फ्रेशनेस मतिलबु आणणु चाहियो था, सुठा लॻणु चाहियो था, त पोइ तव्हां ग्लो एंड लवली लॻायो। ऐं उन खां पोइ हलिया वञो पार्टी। कैजुअली ईअं बि थींदो आहे, असां मां या कोई बि मतिलबु जीअं अचानक असांखे ॿाहिरि कोई कमु हूंदो आहे, असां फटाफट पंहिंजे पर्स मां हिकिड़ी आहे एतिरी ख़ूबसूरत प्यारी, तव्हां किथे बि हुनखे घर में बि यूज़ करे सघो था, पर्स में बि रखी सघो था, गाॾी में बि रखी सघो था। पर्स मां कढी तव्हां फेयर ग्लो एंड लवली चेहरे ते लॻाई, लिपस्टिक लॻाई, एंड यू कैन रेडी। या मूं वांगुरु उते जिते तव्हांखे पहुचणो आहे, उतां पहुचण खां पहिरियां 2-3 मिंट किथे स्टे करे ऐं मुंहुं धोई करे तव्हां हणी सघो था, उहो माना ताज़ो तव्हांजो चेहरो लॻंदो। बहरहाल ग्लो एंड लवली तव्हां इस्तेमालु कयो। फेयर एंड लवली जो नालो तब्दील थी चुको आहे, हुनजो नालो हाणे आहे ग्लो एंड लवली। सो इहो तव्हांखे मैसेज असां माइयूं भेनरूं आहिनि, चाहिनि थियूं असांजे चेहरे जो कलर थोरो चेंज थी वञे। ऐं हाणे वेदर जे हिसाब सां ॿुधाईंदी आहियां, असांजो जेको वेदर चेंज थींदो आहे तॾहिं बि असांजे चेहरे खे इलाही असांजे जेके ऑयल थी वेंदो आहे चेहरे ते, ॿाहिरि जे माण्हुनि जी जेके स्किन ड्राई थी वेंदी आहे ऐं असांजी ख़ुश्की फील थींदी आहे, त तव्हां हिनखे जॾहिं ग्लो एंड लवली खे लॻाईंदो तव्हांखे पाण बि फील थींदो। ऐं मां सम्झां थी माइयुनि जो ख़ासि करे वधीक ब्यूटी जेकी हुननि जे हथनि में हूंदी आहे, मुंहिंजो इहो चवणु आहे त माइयुनि जा हथ जेके थोरा सॉफ्ट हुजणु घुरिजनि, सुठा लॻंदा आहिनि। मर्द जेके पंहिंजी पहचान आहिनि, पर जेकॾहिं तव्हां ग्लो एंड लवली खे यूज़ कंदो त तव्हांजा चेक्स, तव्हांजी नोज़, तव्हां मतिलबु पूरा ई ऑसम थी वेंदो। बिल्कुलु सही था चओ। सो बहरहाल अॼु ॿारनि जो आलमी ॾींहुं आहे जी, ऐं ॿारनि जो तहफ़ुज़ कीअं यकीनी बणाइजे, ऐं ॿारनि जूं जेकी बुनियादी जेकी उन जा हक़ आहिनि उहे कहिड़ा आहिनि, इन मौज़ू ते पाण ॻाल्हायूं था। ऐं ॿारनि जी जेका जेको जबरी पोरियो आहे उनजी रोकथाम कीअं कजे,
ऐं ॿारनि जी जेका परवरिश अच्छा, आहे, इक़बाल ॿारनि जो अहमद साहब फ्यूचर खां आहे, हिकिड़ो उहो कीअं अॻिते question वधाइजे। करणु चाहींदसि। इक़बाल साहिब जेका ॻाल्हि अध में छॾी पहिरियां त उहा कंटिन्यू कयूं। मां बसि ॿ ॻाल्हियूं पूरियूं कयूं। जी, जी। त हिकिड़ो त इहो असांजो वफ़ाक़ी सतह ते, ॿियो असांजो कोशिशि इहा ई आहे त जेके सूबे लेवल ते अहिड़ा इदारा ठहियल आहिनि, जीअं सिंध ह्यूमन राइट्स कमीशन आहे, प्रोविंशियल कमीशन ऑन स्टेटस ऑफ वुमेन आहे, सिंध चाइल्ड प्रोटेक्शन अथॉरिटी आहे, त इहे बि इन्हनि ॿारनि जे हक़नि जी दादरसी जो कमु कनि। हाणे जीअं इरशाद साहब ॻाल्हि कई त इन में को शक कोन्हे त ॿारनि खे विञण खां ताहिर साहब वारनि त बचायो, पर जैकबाद खां वठी जेकॾहिं तव्हां थरपार करता ईंदो त उन ॿार खे साफ़ पाणी पीअण जो कोन थो मिले। हाणे जॾहिं साफ़ पाणी नथो पीअण जो मिले त वाटर बोर्न डिजीज़ थियनि थियूं, निमोनिया ऐं डायरिया जेके इशूज़ आहिनि। त हाणे बि नेशनल न्यूट्रिशन सर्वे 2018 जी आई आहे, उन में सिंध जी जेकॾहिं तव्हां डेटा खणी ॾिसंदो त 44% असां वटि ॿार जो कद उमिरि जे हिसाब सां बराबरि न आहे। माना सिंध में हर ॿिए ॿार मां हिकु ॿार जो कद घटि जेका आहे। ठीकु आहे, माना पाकिस्तान में 4 मां 10 ॿारनि मां 4 ॿारनि जो कद, सिंध मां 2 मां 1 जो। लो वेट बि, वेस्टिंग बि। पर सर ईअं आहे छो ईअं? हिकिड़ा रीज़न्स इहे आहिनि। ॾिसो, असां जॾहिं साइंस इहा थी चवे त जॾहिं नंढी उमिरि में तव्हां शादी करायो था, हाणे पाकिस्तान में 24,000 खां 28,000 ताईं औरतूं हर साल यम जे कॉम्प्लिकेशंस दौरान मरनि थियूं। उन्हनि में 33% उहे औरतूं मरनि थियूं जिन जी शादी 18 सालनि खां घटि आहे। हाणे हिकिड़ी औरत जंहिंजी पाण फिज़ोलॉजिकली एनाटॉमिकली उन जी अंदरि बिल्ट स्ट्रॉन्ग न आहे, उन ॿिए ॿार खे जॾहिं जनमु ॾिनो त उहो जेको ॿियो ॿारु ॼमे थो, उन ॿार जा 20 गुना मरण जा चांसिस वधीक आहिनि जेका माई 20 खां 24 सालनि जे उमिरि में शादी करे थी या ॿार खे कंसीव करे थी। त हिकु त तव्हांजी अर्ली मैरिज, ॿियो ग़िज़ा जी कमी, न्यूट्रिशन जी जेका आहे। चवनि था त 1000 ॾींहं जॾहिं खां माउ जे पेट में ॿारु अचे थो ऐं 2 साल ॿारु थिए थो, इन्हनि 1000 गोल्डन डेज़ में ॿार खे जेकॾहिं सही ग़िज़ा न मिली, पोइ तव्हां 7 सालनि खां पोइ इरशाद चवाणी बादामियूं बि घोटे पीआरियोसि, उहे उन जी ज़हनी कॉग्निटिव डेवलपमेंट में फ़ाइदो न पवंदो, उनजो कद बि न वधंदो, उन जी परफॉर्मेंस स्कूल में बि सही न थींदी। जॾहिं परफॉर्मेंस स्कूल में सही न थींदी त हू तव्हांजो इकोनॉमी में बि कंट्रीब्यूशन न थींदी। चवनि था 3% GDP जी जेको लॉस थिए थो, तंहिंजे करे असां फैमिली प्लानिंग खे बि, बर्थ स्पेसिंग खे बि कवर ॾियूं, नंढी उमिरि जी शादियुनि खे बि घटायूं, ॿारनि जी जेका निशोनुमा आहे। हाणे मिसाल तव्हांखे मां ॿुधायां, सिंध में सिंध प्रमोशन ऑफ ब्रेस्ट फीडिंग एंड न्यूट्रिशन एक्ट 2013 आहे। हाणे हुन में लिखियलु आहे त इन्फेंट फीडिंग बोर्ड जेका सिंध में ठहंदी, बेबी फार्मूला मिल्क जे डॿे ते इहो लिखियलु हूंदो त ही खीर माउ जे खीर जो नैमल बदल न आहे। इहो उर्दूअ में बि, सिंधीअ में बि। मां तव्हांखे दावा सां थो चवां, तव्हां वञी मार्केट में घुमो, कंहिं बि इन प्रोडक्ट ते तव्हांखे न लिखियलु हूंदो। ठीकु आहे, त न्यूट्रिशन जो हिकिड़ो रीज़न, पाणी सही न मिलण जो रीज़न। त असां वटि जेकी मुंहिंजो ख़्यालु आहे त जेका ह्यूमन डेवलपमेंट जेके असां चऊं था, इंसान जी तरक़ी, सिक्योरिटी तव्हांजी तोबनि मां, F-16 जहाज़नि मां, पुलिस जे मोबाइलनि मां न हूंदी आहे। असली तव्हांजी ह्यूमन डेवलपमेंट आहे। ह्यूमन डेवलपमेंट इहा आहे, जीअं हाणे तव्हां ॻाल्हि कई न त ॿारनि जो पोरियो आहे। हाणे जेकॾहिं मां इन यकीन सां चवां थो त जंहिं घर में जंहिं पीउ जा 3 पुट आहिनि, 3 ॿार पोरियो कनि था, 200 रुपया कमाइनि था, 600 रुपया, तव्हां हुन जे पीउ खे मिनिमम वेज 600 रुपया ॾियो त उहो 3 ॿार पढ़ाईंदो न। माना असां वटि चाइल्ड लेबर बि जेको आहे, उनजो वॾो रीज़न इहो आहे त जेको वॾो आहे उनखे एम्प्लॉयमेंट जेका मिले थी, उनजी मिनिमम वेज पूरी नथी मिले। सही मूंखे तव्हां ॿुधायो, दुनिया में कहिड़ो मुल्क आहे जंहिं ॿारनि खां पोरियो कराए तरक़ी कई आहे? जंग अज़ीम में आयरलैंड खे वठो, जर्मनी खे वठो, तव्हां हेॾे जापान खे वठो, दुनिया जे ॿियनि मुल्कनि खे वठो, जेसितोणी तालीम ते ख़र्च न कयो आहे। तव्हां मां इरशाद हिते वेठा आहियूं तालीम जे करे। इन ॻोठ खां मां जेकॾहिं ॻोठ नज़र ॾिठे मदद जी जे भरिसां आयुमि, हिते वेठो आहियां, दिस इज़ बिकॉज ऑफ एजुकेशन। ठीकु आहे, हिकु त तव्हां तालीम ते ख़र्च कयो। सिंध में
बदकिस्मतीअ सां जॾहिं 207 अरब रुपया तालीम ते बजट स्पेंड थिए पई, छा क्वालिटी एजुकेशन वधी आहे? छा उते गर्ल्स जी एनरोलमेंट वधी आहे? छा आउट ऑफ चिल्ड्रेन स्कूल दाख़िल थिया आहिनि? मां त चवां थो जेको 80 वारे ॾहाके में 90 वारे ॾहाके में शागिर्द ॿाहिरि कॉम्पिटिशन CSS में निकितो, हाणे उहो दर ग़रीब जे लाइ बि बंदि थी वियो आहे। हाणे उहो इंग्लिश एंड प्राइवेट मीडियम स्कूल वारो अचे पियो। मुंहिंजो जेको ॿियो सवाल हुयो त तव्हां जेको शुरू में इंट्रो में हिकिड़ी ॻाल्हि कई हुई त टुके न लॻण जे वजह सां ॿार मरनि था, तव्हां पैदाइशी टुके जी ॻाल्हि पिया कयो, पैदाइशी जेको ॾिसो हाणे असां वटि इनखे चवंदा आहियूं जेके EPI जेके माण्हू हुजनि घणो करे इन शइ खे चवनि त नथा लॻरायूं, पकी वेंदो आहे, पची पवंदो आहे, ठीक न थींदो आहे, मायुनि खे न लॻराइण जो सबबु आहे। ॿियो वरी बहिराड़ी में उते टीम पहुचे कोन थी, बहिराड़ी जा जेकी माण्हू आहिनि उहे अस्पताल ताईं न वञी सघंदा आहिनि, गाह पठे वारा माण्हू न लॻण जा बहिराड़ीअ में पंहिंजो हिकिड़ो विज़डम आहे। पहिरीं त हिकिड़ी मिथ इहा आहे त माउ पंहिंजे ॿार खे पहिरियों खीर न पियारींदी आहे। ॿ टे दफ़ा मां तव्हांजे प्रोग्राम में डॉक्टर साहब ईंदो आहे, ॾाढो मां हुनखे ॿुधंदो आहे, जेको न्यूट्रिशन ते ॻाल्हाईंदो आहे, ॾाढो सुठो कंदो आहे। वहीद पीरज़ाद साहब ईंदो आहे, मां हुनखे ॾाढो ॿुधंदो आहियां, ॾाढो सुठो मूंखे लॻंदो आहे। त पहिरियां त माउ पंहिंजे ॿार खे जॾहिं खीर नथी पियारे, इहा हिकिड़ो परसेप्शन आहे त पहिरियों खीर माउ जो ख़राबु हूंदो आहे। अक्सर करे माइरियूं असां वटि जेका आहे एक्सक्लूसिव ब्रेस्ट फीडिंग आहे उहा 36% आहे सिंध में, ऐं उहा घटि में घटि आहे, तंहिंजे करे औरत खे बि ब्रेस्ट कैंसर जा इशू थियनि था, ऐं ॿार खे बि जेका एंटीबॉडीज़ इम्यूनिटी जेका ॿार जे जिस्म में डेवलप थींदी आहे बीमारियुनि खां, उहा नथी थिए। त पहिरियों त हिकिड़ो इहो। ॿियो तव्हां टुकनि जी ॻाल्हि कई, इहे जेके 7 टुका हूंदा आहिनि EPI जेके एक्सपेंडेड प्रोग्राम आहिनि इम्यूनाइज़ेशन, हाणे बि तव्हां रिपोर्ट पढ़ंदो त वैक्सीनेटर्स असां वटि तमामु घटि थींदा वञनि पिया। हेल्थ सिस्टम में जेको प्राइमरी हेल्थ केयर सिस्टम आहे उहो वैक्सीनेटर कोन्हे, लेडी हेल्थ वर्कर्स जा तव्हां हाल पाण ॾिसो पिया, उहे रेगुलराइज़ कोन थियूं। असां वटि सिर्फ़ु पोलियो ते फोकस घणो आहे, चलो उहो पोलियो जी हिकिड़ी वायरस आहे हिकिड़ो, पर टुका जेके आहिनि डेपेथरा आहे, टेटनस आहे, मिज़ल्स आहे, इहे जेके हाणे त काफ़ी ॿियूं अहिड़ियूं शयूं बि अची वियूं आहिनि। चवनि था त मुंहिंजो ख़्यालु आहे त हेल्थ केयर, प्राइमरी हेल्थ केयर में 33% ॿार असांजो बची सघे थो। जीअं मां तव्हांखे ॿुधायां त वाटर रिलेटेड डिज़ीज़ खां 33% ॿार जेकॾहिं प्राइमरी हेल्थ केयर में इहे फैसिलिटीज़ आहिनि, ऐं 33% न्यूट्रिशन जे करे, ऐं इहे प्रिवेंटेबल डिज़ीज़ आहिनि। इहा को रॉकेट साइंस कोन्हे जो असां बचाए नथा सघूं, सिर्फ़ु प्रिवेंटिव एजुकेशन, अवेयरनेस, ऐं इन्हनि ते तव्हांखे मुआशरे जे ॿियनि स्टेक होल्डर्स खे आणणो पवंदो। ऐं सभ खां पहिरीं ॻाल्हि आहे अकाउंटेबिलिटी, गवर्नमेंट जे सिस्टम जो फंक्शनिंग हुजणु। ऐं जॾहिं इहा हाणे बि तव्हांखे ख़बर आहे 82% माण्हू डॉक्टर्स प्राइवेट एक्सेस पिया कनि, ऐं तव्हां 18% जेके आहियो उहो जेका गवर्नमेंट एक्सेस पिया कयो हॉस्पिटल्स। ऐं उन में बि असांजो जेकॾहिं डॉक्टर्स, नर्सिस, पैरामेडिकल स्टाफ, सॼी दुनिया में क्यूबा जो मिसाल ॾिसो, चाइना जो ॾिसो, हुननि छा कयो आहे। मां त थर में इहा 2-3 दफ़ा सलाहूं ॾिनियूं, हुन सम्झ में नथी अचे हिननि खे त जेके बि बेसिक हेल्थ सेंटर्स आहिनि, तव्हां उते डिस्पेंसर जी भली क्वालिफिकेशन एंट्री इनटू सर्विस मैट्रिक के आहे त मिडिल कयो, इंटरमीडिएट आहे त मैट्रिक कयो। तव्हां 10-20 हज़ार माण्हू सिलेक्ट करे थर जे सॼे रीजन जा, उन मां 5000 भर्ती कयो, भली उहे मिडिल क्लास जा हुजनि, मैट्रिक हुजनि। तव्हां हुननि खे क्रैश कोर्स करायो, हिकिड़ा पैरामेडिकल डॉक्टर्स क्रिएट कयो। पाण वटि इहो नथो थिए। तव्हांजी शुरू में ॻाल्हि कई त अफ्रीका जो मिसाल तव्हां ॾिनो, पर तव्हांजी गुफ़्तगू मां जेकी मसइला मूंखे नज़र था अचनि, त पाण वटि जेको ॿारु आहे उहो फलस्तीन ऐं कश्मीर वारो ॿारु थो लॻे मूंखे। त सिंध जो ॿारु एतिरो परेशान आहे, एतिरो माना बुख बदारी जो शिकार आहे, पंहिंजे हक़ हुनखे राइट्स नथा मिलनि। अच्छा, मां तव्हांजे हिन जवाब जो दिलि मां इन जो सवाल, तव्हांजे सवाल जो जवाब हिन खां ज़रूरु ॿुधंदासीं, पर सवाल न कयो थी विया आहिनि। तव्हांजी राय बि मां सम्झी वियसि, पर जी बिल्कुलु इलाही सॉन्ग ॿुधणु घुरिजे। हाणे काफ़ी टाइम थी वियो आहे, काफ़ी सीरियस ॻाल्हियूं थियूं आहिनि। ताहिर साहब खां बि मूंखे 1-2 सवाल करणा आहिनि, पर हिकिड़े ख़ूबसूरत ट्रैक जेकॾहिं ॿुधूं त मज़ो अची वेंदो। फनकार केरु आहे अॼु असां वटि? ज़ख्मी साहब आहे। ज़ख्मी उर्स साहब, छा ॿुधाईंदो हाणे तव्हां? तव्हां जीअं सिंह बोला ॿुधायो। जी बिल्कुलु, ॿुधायो।
माणियो सिंध मुंहिंजी माउ केरनि ज़टा को न कबो मयारू न ॾे को न कबो मयारू न ॾे रोई रोई उछकारू न ॾे को न कबो मयारू न ॾे रोई रोई उछकारू न ॾे ओ सिंध मुंहिंजी माउ केरनि ज़टा को न कबो मयारू न ॾे सिंध मुंहिंजी माउ केरनि ज़टा को न कबो मयारू न ॾे दादी तुम सीमटवा हाय रग रग में तुझनी मटवा सोन दादी तुम सीमटवा सोन दादी तुम सीमटवा रग रग में तुझनी मटवा ओ सिंध मुंहिंजी माउ केरनि ज़टा को न कबो मयारू न ॾे को न कबो मयारू न ॾे रोई रोई उछकारू न ॾे को न कबो मयारू न रोई रोई उछकारू न ॾे ओ सिंध मुंहिंजी माउ केरनि ज़टा को न कबो मयारू न ॾे सिंध मुंहिंजी माउ केरनि ज़टा को न कबो मयारू न ॾे करे जे मफरा हाय जान ॾिजा जॾहिं मरा वादो करे जे मफरा हाय वादो करे जे मफरा जान ॾिजा जॾहिं मरा ओ सिंध मुंहिंजी माउ केरनि ज़टा को न कबो मयारू न ॾे को न कबो मयारू न ॾे रोई रोई उछकारू न ॾे को न कबो मयारू न ॾे रोई रोई उछकारू न ॾे ओ सिंध मुंहिंजी माउ केरनि ज़टा को न कबो मयारू न ॾे सिंध मुंहिंजी माउ केरनि ज़टा को न कबो मयारू न ॾे हम गली बदद्वान ॾेजा हाय सिंधी आहियूं सभु तुंहिंजा बचा हम गली बदद्वान ॾेजा हम गली बदद्वान ॾेजा हाय सिंधी आहियूं सभु तुंहिंजा बचा ओ सिंध मुंहिंजी माउ केरनि ज़टा को न कबो मयारू न ॾे सिंध मुंहिंजी माउ केरनि ज़टा मयारू न ॾे को न कबो मयारू न ॾे रोई रोई उछकारू न ॾे को न कबो मयारू न ॾे रोई रोई उछकारू न ॾे हाय सिंध मुंहिंजी माउ केरनि ज़टा को न कबो मयारू न ॾे सिंध मुंहिंजी माउ केरनि ज़टा को न कबो मयारू न ॾे बिल्कुल वाकई में जबरदस्त मयार कोन कंदासीं इन बारे में भी गुफ्तगू कंदासीं पर हाणे वक्त थियो हिकिड़े नंढड़े कमर्शियल ब्रेक जो ब्रेक खां पोइ जल्द वापस था अचूं ॾिसंदा रहो पंहिंजो प्रोग्राम सलाम से मुझे सिंध के सलाम सलाम अमन जोड़े पैगाम मुझे सिंध के सलाम सलाम
वेलकम बैक नाज़रीन, हिकु दफ़ो तव्हांखे ॿीहर भली कार कंदासीं सिंध टीवी जे प्रोग्राम सलाम सिंध में ऐं गुफ़्तगू असांजी हली रही हुई मोज़िज़ महिमान बि असां सां गॾु आहिनि सॉन्ग जी रफ़्ता रफ़्ता असां आराम आराम सां तव्हांखे ट्रैक बि ॿुधाईंदा था रहूं उन फनकार ट्रैक खे ॾाढो तव्हां ज़बरदस्त एंजॉय कंदा असां था वटि रहो आहे ऐं मज़ो अचे आहे पियो पाण बिल्कुलु खे ऐं वन सेकेंड अॼु मां सुबुह खां वठी पंहिंजे व्यूअर्स खे चयो न आहे त तव्हांजी स्क्रीन ते असांजो नंबर अची रहियो आहे तव्हां असांजे प्रोग्राम में कॉल करे पंहिंजी फरमाइश असांखे गाना बि ॿुधाए सघो था ट्रैक बि ॿुधाए सघो था पर जीअं त तव्हां सभिनि खे ख़बर आहे असांखे बि ख़बर आहे जुमे जे ॾींहुं ते इंसानु इलाही मुश्किल सां वक़्तु कढंदो आहे अॼु तव्हां फोन कयो ऐं असांखे का नात ॿुधायो बिल्कुलु अॼु नात इहो बि ॿुधाए तव्हांजे शेरो लाइ शायरी हिकिड़ी करे ज़बरदस्त सघो था, अहिड़ी ऑफर ॻाल्हि आहे नाहे ऐं सुठियूं सुठियूं सम्झाइणियूं सुठियूं सुठियूं ॻाल्हियूं तव्हां सां शेयर करे सघो था ऐं बाक़ी असांजे प्रोग्राम जो स्टाइल तव्हांखे ख़बर आहे त कीअं हूंदो आहे स्टाइल त यादि आयो स्टाइलो बि आहे मार्केट में मौजूदु ऐं स्टाइलो ॾाढो ज़बरदस्त सैंडल आहे ऐं स्टाइलो सैंडल जेको आहे पाइण खां पोइ तव्हांजी शख़्सियत में अञा वधीक निखार अची वेंदो आहे पंहिंजो पाण खे त सेट कंदा आहियूं कपिड़ा ॾाढा सुठा पाईंदा आहियूं क्रीमूं बि पाण सुठियूं हणंदा आहियूं ऐं पर्सनैलिटी ॾाढी ज़बरदस्त रखंदा आहियूं पर जेकॾहिं पंहिंजे पेरनि में को सुठो जूतो नाहे का सुठी चप्पल नाहे को सुठो सैंडल या बूट नाहे त पोइ पंहिंजी शख़्सियत थोरी माना ईअं कमज़ोर लॻंदी आहे माना हूअं बि जेको स्टैंडर्ड आहे न उहो थोरो मयार हुनजो किरी पवंदो आहे सो सभ खां पहिरियां त माण्हू चहिरे खे ॾिसंदा आहिनि ऐं उनखां पोइ वरी तव्हांजे हलण वक़्तु तव्हांजे पेरनि खे ज़रूरु ॾिसंदा आहिनि टकींदा आहिनि सो पेरनि में जेकॾहिं स्टाइलो जो को सैंडल पातल आहे त पोइ छा ॻाल्हि कजे स्टाइलो जा केतिरा आउटलेट्स आहिनि केतिरनि शहरनि में आहिनि इन जे बारे में तव्हांखे वरी सदब ब्रीफ कंदी जी बिल्कुलु मां नाज़रीन तव्हांखे ॿुधाईंदे लाइ स्टाइलो जी जेकी चप्पल आहे इलाही सॉफ्ट ऐं इलाही हल्की हूंदी आहे हिन जा 175 ब्रांड आहिनि 175 ब्रांड आहिनि जेके 50 शहरनि में मुश्तमिल आहिनि तव्हां इज़ीली किथां बि हुनजी शॉपिंग करे सघो था ऐं तव्हांखे सभ खां वधीक जेकी हुन में सहूलियत आहे तव्हांखे हुन में ॿारनि जा शूज़ मिली सघनि था पंहिंजी पोड़ियुनि मायुनि जा शूज़ मिली सघनि था असांजी अमाऊं थोरी हेल्दी बि थी वेंदियूं आहिनि उहे घणो घुमी फिरी न आहिनि सघंदियूं त उहे चाहींदियूं आहिनि असांखे चप्पल अंगूठी वारी हुजे या सॉफ्ट हुजे उहो बि तव्हां वठी सघो था पंहिंजी ऐं ऑनलाइन शॉपिंग करे सघो था सभ खां सुठी ॻाल्हि इहा आहे सभ खां सुठी ॻाल्हि जेका आहे न सा हिन जेका चप्पल जेका सैंडल जेको आहे स्टाइल जो उनजी जेका आहे सा वज़न जेको आहे उहो घटि हूंदो आहे हल्को हूंदो आहे वधीक हाणे मुड़ुस सम्झी विया छा मतलब है हस्बैंड ही थी एड़ी गाल न होती है हस्बैंड एतरा भी शरीफ होता जो सिर्फ मार खाई वेही रहन सुकून सा जी 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 पर स्टाइलो जी जगह ते जरूरी है स्टाइलो सैंडल ॾाढो ज़बरदस्त आहे स्टाइलो जे हफ्ते बार हवाले सां ॻाल्हि करे रही हुयसि त ही वेदर जे हिसाब सां बि उनजी न्यू कलेक्शन आई आहे उनजी जीन्स तव्हां जीन्स ते चूड़ी पजामे ते असां घणो करे कुसन खे वेयर कंदा आहियूं कमीज शलवार या घेरदार जेके शलवार्स हूंदियूं आहिनि असां उन्हनि ते वरी सैंडल यूज़ कंदा आहियूं अॼुकल्ह तव्हां ॾिसो पिशावरी सैंडल टाइप बि उन्हनि हिकिड़ी सैंडलूं काफ़ी ॿ टे कढियूं आहिनि न्यू एयर में न्यू वेदर में जेकी हुनजी न्यू कलेक्शन आई आहे सकाफ़ती कलेक्शन में अची वई आहे मुंहिंजे ख़्याल में ईअं न मतलब ऐं जेकी खुसा पाण 4-5 ॾींहं पहिरियां जेके ॾिठासीं उन ते माना हिकु सकाफ़त जा मूंखे रंग नज़र आया कल्चरल वीक बि अचे पियो कल्चरल वीक ते जेकॾहिं तव्हां सुहिणा लॻणु चाहियो था त पोइ ज़रूरु तव्हां स्टाइलो खे चूंडे वठो बल्कि वञी वठी अचो पेरनि खां थोरो मथे ईंदासीं त तव्हांजी जेकी चेहरे ते जॾहिं असां ॾिसंदा आहियूं त ज्वेलरी बि असांखे इलाही अफेक्ट कंदी आहे जेके हुनजी जेकी नाज़ुक एयर हूंदा आहिनि वाला थी विया या हार्ट थी विया उहे बि असांखे इलाही अट्रैक्ट कंदा आहिनि उनखां वधीक जेकी ख़ासि इंपॉर्टेंट आहे इंपॉर्टेंट त सभी शयूं आहिनि इन जा परफ्यूम्स बि आया आहिनि न्यू कलेक्शन हुनजी न्यू परफ्यूम में आहे 4 जेके माइन जे लाइ आहिनि ऐं 2 जेके जेंट्स जे लाइ आहिनि परफ्यूम बि असांखे इलाही अट्रैक्शन ॾींदी आहे स्मेल माण्हुनि जे लाइ इलाही इंपॉर्टेंट रखे थी उनजी पंहिंजी पर्सनैलिटी शो करण जे मर्दनि जे लाइ उन्हनि उन्हनि जा नाला मां यादि करे छॾियां हिकिड़ो फेम आहे ॿियो डिज़ल आहे सो इहे ॿई परफ्यूम ॾाढा ज़बरदस्त आहिनि मर्दनि जे लाइ ख़ासि ख़ुशबू उन्हनि में हूंदी आहे ऐं सुठी ॻाल्हि इहा आहे तव्हांजे कपिड़ा जेकॾहिं तव्हां धोरायो बि था उनखां पोइ बि जॾहिं ॿीहर इस्त्री कराईंदो न त जीअं इस्त्री कपिड़नि ते फिरंदी त महक ईंदी ख़ुशबू ईंदी तव्हां सोचींदो यार हिकु सर्फ जो कमाल आहे सर्फ जो कमाल न आहे ख़ुशबू तव्हां लॻाई हुई 2-3 ॾींहं पहिरियां स्टाइलो जी उहा ख़ुशबू अञा बरक़रार हूंदी परफ्यूम उन जा ॾाढा मार्केट में परफ्यूम इलाही ज़बरदस्त सुठा आया आहिनि ऐं उनजी लॉन्ग लास्टिंग बि इलाही आहे असां अक्सर त जॾहिं परफ्यूम यूज़ कंदा आहियूं त असांजी पूरी कोशिशि हूंदी आहे त जॾहिं असां परफ्यूम लॻायो आहे त घटि में घटि 2-3 कलाक पास थियनि उनखां पोइ वरी ॿीहर लॻाए छॾींदासीं पर जेकॾहिं तव्हां हिन जो परफ्यूम यूज़ कंदो उनजी टाइमिंग इलाही ज़बरदस्त इलाही मतिलबु इन्हनि जे परफ्यूम जी जेका ख़ुशबू आहे उहा हवा में उॾरी न ईंदी तव्हां सां गॾु रहंदी आहे जिते तव्हां ईंदो ख़ुशबू तव्हां सां असांजी इहा कोशिशि हूंदी आहे त असां अहिड़ी ई ब्रांड अहिड़ी शयूं यूज़ कयूं जंहिंजी थोरी लॉन्ग लास्टिंग रहे जी स्टाइलो जी चप्पल तव्हां 2-3 साल इज़ीली आराम सां कढी वेंदो आउं त परफ्यूम हणंदो आहियां त पोइ मां किथां गुज़री वेंदो आहियां कोई मूंखे ॾिसी न सघंदो आहे त सम्झी वेंदो आहे त हीअ ख़ुशबू आहे त मां इरशाद अची वियो आहे ऐं बाक़ी बि हक़ीक़त स्टाइलो जो कमाल आहे मुंहिंजो न स्टाइलो जो कमाल हूंदो आहे इंसान जी हिकिड़ी ख़ुशबू जेके पंहिंजी सुञाण थी वेंदी आहे पंहिंजी पहचान थी वेंदी आहे ज्वेलरी बि इलाही अट्रैक्ट करे थी माण्हुनि खे कुझु माण्हुनि खे पसंदि हूंदी आहे पर 90% 95% माइनि खे छोकिरियुनि खे ज्वेलरी पसंदि आहे बिना ज्वेलरी जे त लॻंदो आहे त कुझु मतिलबु इलाही कुझु ख़ाली ख़ाली आहे वॾनि जी कलेक्शन थी वई शादी जे बारे में हवाले सां मां ॻाल्हाईंदी हलां त
शादी ऐं मंगणी जो सीज़न अॼुकल्ह लॻी पियो आहिनि ऐं इलाही ज़बरदस्त असांजे घर में बि हिकिड़ो इवेंट लॻो पियो आहे। काफ़ी सारी असांजे घर जी जेके ख़वातीन आहिनि स्टाइल तां शॉपिंग करे बि आयूं आहिनि, मां पाण बि कई आहे। इन जी जेकी न्यू कलेक्शन आहे इंशाल्लाह वरी तव्हांखे मां ॿीहर ज़रूरु पाए ॾेखारींदसि पंहिंजे पेरनि में। असां एतिरी तारीफ़ कई आहे स्टाइल जी, इहा हक़ीक़त ते मबनी आहे, सची ॻाल्हि इहा आहे। ऐं मूंखे लॻे थो जेकी मौज़ महिमान असां सां गॾु आहिनि इहे बि स्टाइल जा सैंडल ज़रूरु ख़रीद कंदा ऐं असां बि ख़रीद कंदासीं। हाणे ईद वच वेझो आहे, सकाफ़ती जेका ईद आहे उन ते पाण वठंदासीं ऐं पाण पाईंदासीं ऐं पाइण खां पोइ वरी पाण प्रेस क्लब ते बि गॾिबासीं ऐं मुख़्तलिफ़ मेड़ाकनि ते बि गॾिबासीं। हिकिड़ी ॿी मां ॻाल्हि हिकिड़ी मेंशन कंदी आहियां, जेकॾहिं तव्हां इहो सोचींदव त जे चप्पल ते स्टून लॻल आहिनि स्टून निकिरी वेंदा, मां तव्हांखे पाण हिन जी 100% गारंटी ॾियां थी। मां स्टाइल खे एतिरो यूज़ कयो आहे, इन जा स्टून कॾहिं बि न निकिरंदा आहिनि, इन जी न ज्वेलरी जा, न इन जी चप्पल जा, न जी सैंडल जा, खुसे जा बिल्कुलु बि न। अक्सर त असां जेके कपिड़ा पाईंदा आहियूं उन जे चप्पल जे क्लिप्स खुली वेंदा आहिनि, असांजो ड्रेस ख़राबु थी वेंदो आहे। तव्हां इन शइ खां बिल्कुलु बेफ़िक्र थी अखियूं बंदि करे बसि तव्हांखे इहो ॾिसणो आहे त हा मूंखे इहा शइ पसंदि आहे ऐं तव्हां पाण खे वठंदो, जो चाहो उहो पाओ। मतिलबु तव्हां जे शइ जी पंहिंजी ख़्वाहिश कयो त असांखे इहा वठणी आहे त तव्हांखे उहा ज़रूरु मिलंदी ऐं उहा ई शइ उन्हनि वटि आहे। ॿारनि जी कलेक्शन थी वई, वॾनि जी कलेक्शन थी वई, जीन्स ते शूज़ थी विया, जेंट्स कलेक्शन थी वई ऐं सभिनि खे हिकिड़ी जेकी ख़ासि ॻाल्हि मूंखे सुठी लॻी, वेदर जे हिसाब सां असां कोशिशि कंदा आहियूं त असां पंहिंजे शूज़ जेके आहिनि पैक शूज़ पायूं। ओपन शूज़ में असांखे पेरनि खे सी बि थींदो आहे, असांखे बि सी थींदो आहे। असां में सर्दी जी शुरूआती पेरनि खां स्टार्ट थींदी आहे त उन्हनि जा हिकिड़ा लॉन्ग शूज़ आहिनि, हिकिड़े हाफ लॉन्ग शूज़नि खे उनखे पर हाफ थी वेंदा आहिनि, उन्हनि जी उहा कलेक्शन बि आहे। मां त तव्हांखे ख़बर आहे 2-3 दफ़ा असांखे हिते इन्हनि जी कैटलॉग लॻी रही हुई त मां तो सिलेक्ट करियां पई त मूंखे हे बि वठिणो आहे, हे बि वठिणो आहे। ॾाढी ख़ूबसूरत उन्हनि वटि शूज़ आयल हुया, ॾाढो सुठो लॻा असांखे ॾिसी करे ऐं असां ॿारनि जी बि सिलेक्शन करे छॾी। यकीन तव्हां बि पंहिंजी भेनरुनि जे ॿारनि जे लाइ, भाइरनि जे ॿारनि जे लाइ, पंहिंजी फैमिली में ज़रूरु तव्हां बि उन्हनि जी परचेसिंग कयो ऐं वठो ऐं तव्हां बि वठिजो प्लीज़, तव्हांखे मां रिक्वेस्ट कयां थी। बिल्कुलु, हाणे तव्हां चयो आहे त वठिणो पवंदो, छो त माना तव्हां जेका ॻाल्हि कंदा आहियो उहा सफ़ा 100% सही हूंदी आहे। ऐं जेको तव्हां अक्सर चवंदा आहियो पेर सां पेर जो तालुक़ु आहे, ॻाल्हि आहे सिधी। जी बिल्कुल। ऐं मैं मोहम्मद ताहिर साहब से मैं एक सवाल आपसे मैं करना चाहूँगी कि आपने कहा था कि हम बच्चों को पूरी तरीके से प्रोटेक्शन दे रहे हैं, उनकी काफ़ी सेविंग कर रहे हैं। जिस तरीके से आपने ये बताया कि 25 बच्चों को मैंने मरने से बचाया, तो अभी आजकल जो इतने बुरे हालात चल रहे हैं, बच्चों के पीछे ये काफिर क्यों पड़ गए, मुझे ये बात समझ में नहीं आ रही। इस हवाले से प्रोटेक्शन के लिए आपने क्या किया है लोगों के लिए? देखिए, बुनियादी तौर पर हमारा काम प्रोटेक्शन तो इदारे देते हैं, हमारा काम है उसको सेंसिटाइज करना, अवेयरनेस देना। आपने देखा कि कम क्यों नहीं हो रही, ये तो बढ़ती जा रही है ये हालात। देखिए, बुनियादी तौर पर जो रिसर्चेज हैं वो ऐसे मामलात को हाईलाइट करना भी आपकी जिम्मेदारी में शामिल आता है, क्या होता है? बुनियादी तौर पर देखें, जब हम अपनी बात करते हैं हम उसी की बात करने जा रहे हैं कि जो अवेयरनेस का काम है, डेफिनेटली जैसे आप जैसे सेंट टीवी है वो भी कर रहा है। आज का प्रोग्राम भी बच्चों के हकूक के हवाले से, क्योंकि पूरी दुनिया में बच्चों के हकूक के हवाले से मनाया जा रहा है, तो हम ये समझते हैं कि हमारी जैसी ऑर्गेनाइजेशन का भी यही काम है कि हम अवेयरनेस, क्योंकि लेजिस्लेशन हो चुकी है, इदारे बन चुके हैं, अब लोगों को बताना है ताकि लोग अपने हकूक क्लेम कर सके। जब बच्चे अपने हकूक क्लेम करेंगे देन इदारे जो है अपने इदारे बेहतर तरीके से फंक्शनल कर सकेंगे। जब हम राइट क्लेम नहीं कर पा रहे, हमें पता ही नहीं है हमारा हक क्या है, जो हम स्टेट को रिस्पॉन्सिबल करें, स्टेट के इदारों को रिस्पॉन्सिबल करें कि वो हमें हक दे सके। मैं सिर्फ एक बात करना चाहूंगा, क्योंकि एजुकेशन से रिलेटेड भी हम काम कर रहे हैं, तो उसमें लीगल राइट फोरम का जो एक अहम रोल है, अभी कोविड के हवाले से, कोविड-19 के हवाले से हमने कोई 1,05,000 से ज्यादा किट्स बांटी हैं एजुकेशन डिपार्टमेंट के साथ मिलकर, जो प्राइमरी स्कूल्स हैं 5 डिस्ट्रिक्ट के अंदर, और उसके हवाले से हमने जो बैक टू स्कूल SOPs हैं जो गवर्नमेंट सिंध ने बनाए, उनको बनवाने में भी हमने अपना एक अहम रोल प्ले किया। इसमें और भी बहुत सारे इदारे थे, वन ऑफ द लीगल राइट फोरम और सेव द चिल्ड्रन भी उसमें से एक इदारा था जिन्होंने गवर्नमेंट सिंध एजुकेशन डिपार्टमेंट को उसको सपोर्ट किया। और इसी तरह हमने को तकरीबन 5,000 से ज्यादा टीचर की ट्रेनिंग कराई है। जब बच्चे स्कूल के अंदर आएंगे कोविड के हवाले से, आप उनको बचाव के जो तरीक़ेकार हैं जो गवर्नमेंट सिंध ने मुकर्रर किए हैं या फेडरल गवर्नमेंट ने या ग्लोबली WHO की तरफ से हमारे पास आई हैं रिकमेंडेशन, हम उसको कैसे फॉलो करेंगे। तो डेफिनेटली जो लीगल राइट फोरम का एक अहम काम है एजुकेशन के पॉइंट ऑफ व्यू से, हम टीचर भी ट्रेन कर रहे हैं, हम कम्युनिटी के साथ भी काम कर रहे हैं, हम उन बच्चों को बैक टू स्कूल कोविड-19 के हवाले से भी ला रहे हैं कि उनकी भी तरबियत करें, क्योंकि हमारे पास चाइल्ड प्रोटेक्शन कमेटीज भी बनी हुई हैं। हमारे लीगल राइट फोरम ने चेकवाबाद, लाड़काना, दादू, शिकारपुर, कराची के अंदर जो है एक पूरे अच्छा इस्टेब्लिश किया है कि उन बच्चों तक हम एक्सेस कर रहे हैं जो बच्चे स्कूल में आने से थोड़ा सा घबरा रहे थे, इश्यूज थे, फैमिलीज को इशू हो रहे थे, लेकिन उन फैमिलीज को भी हम सेंसिटाइज करने जा रहे हैं। हमारी टीम उसमें मौजूद है, शामिल कर लेते प्रोग्राम में भी। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम जी, केर पे ॻाल्हायो? जी इस्माइल लगारी पे ॻाल्हायां डायरेक्ट मां। जी जी, मां तव्हांखे भली कार थी चवां, छा चवणु चाहींदो असांजे प्रोग्राम में? महिरबानी अदी आहे, इरशाद खे बि असां सलाम चवंदासीं, ऐं जेके
बड़ी महिरबानी सर। फनकार आया उन्हनि खे बि भली कार चवंदासीं प्रोग्राम में। बड़ी महिरबानी। प्रोग्राम ॾिसो पिया था आज जो ॿारनि जो मतिलबु चिल्ड्रन डे आहे जेको, तो इन में तमामु डॉक्टर साहब मुफ़ीद ॻाल्हियूं करे पियो आहे। ईअं पंहिंजो अॼुकल्ह जेको हालात ॾिसो था इन जे बारे में डॉक्टर साहब थोरो गुफ्तगू करे। हाँ, जी, उन्हीं बिल्कुल, बारे में उन्हीं बारे में गुफ्तगू थी रही है। नंढनि ॿारनि सां मासूमनि सां जी 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 बिल्कुल उन्हीं बारे में से गुफ्तगू थी रही है। तव्हां प्रोग्राम खे ॾिसंदा रहो, जेके भी जवाब आता है वो असांखे वॾी डॉक्टर साहब महिरबानी, ज़रूर वॾी मेहरबानी प्रोग्राम में शामिल थियण जे लाइ। जी वही बात है कि कॉलर पे यही सुनना चाहते हैं कि आजकल जो बच्चों के साथ इतने मसले मसाइल हो रहे हैं कि हम इस तरीके से बच्चों को किस तरीके से सेव करें। आप लोग प्रोटेक्शन के लिए उनके लिए क्या करना चाहते हैं, किस तरीके से उनको अवेयरनेस देंगे? देखिए, लीगल राइट फोरम बुनियादी तौर पर तो हमने बिल बोर्ड भी बनाए हैं, अवेयरनेस मैसेजेस भी बनाए हैं, जैसे बच्चों को स्कूल के अंदर मार नहीं, प्यार का एक कानून भी पास। उनकी वीडियोस में भी दिखा रहे हैं, कुछ टीवी जो इनके इंस्टीट्यूट में लगे हुए हैं वहाँ पे टीवीज में उनको दिखा रहे हैं, कार्टून के जरिए टीचर्स स्कूलों में समझा रही हैं, ट्यूशन पे भी बच्चों को बताया जा रहा है, लेकिन फिर भी देखे ना इतना वो वायरस फैले जा रहे हैं। देखिए, शॉर्ट मूवीज हमने भी बनाई है, हमारे FM रेडियो पे भी पैगाम चल रहा है, हमारा जो है ना तकरीबन इस वक्त पूरे सिंध के अंदर मैसेजेस चल रहे हैं, सिंध टीवी पे हमारा पैगाम चल रहा है। उसमें हमने शॉर्ट डॉक्यूमेंट्री भी बनाई है, कार्टून के तहत हम बच्चों को बताना चाहते हैं कि आप कोविड से कैसे बच सकते हैं, प्रिवेंशन कैसे कर सकते हैं। इस बात में एक बात ऐड करना चाहूंगी कि ठीक है, हमें बच्चों को हमें खुद भी बच्चों को टाइम देना चाहिए, उनको हमें बचाना चाहिए। ये टीचर्स का या ट्यूशन वालों उनका तो फर्ज नहीं है, लेकिन वो अपना फिर भी फर्ज अदा कर रहे हैं कि अपनी औलाद समझ के जब हम छोटे बच्चों को उनको पढ़ाते हैं या स्कूल में या ट्यूशन में उनको टाइम देते हैं, सगे माँ बाप अगर टाइम नहीं देंगे तो दूसरों से क्या होप रखनी चाहिए। सदफ, मैं आपकी बात को आगे ही बढ़ाऊंगा, क्योंकि देखिए हम भी इस वक्त, मैं भी एक फैमिली का सरबराह हूँ, मेरे 3 बच्चे हैं, हम अपने मियाँ बीवी दोनों मिलकर बच्चों के हवाले से हम बातचीत कर रहे होते हैं, बच्चों को समझा रहे होते हैं कि बेटा आपने जो है ना हाथों को सैनिटाइजर लगाना है, आपने मास्क लगाना है, स्कूल में जाना है तो अपने आप को प्रोटेक्ट करना है। बिल्कुल, हम बिल्कुल अपने बच्चों को एज ए घर के सरबराह के तौर पे, चाहे मर्द हो या औरत हो, अपने बच्चों को हमें समझाने की जरूरत है कि वो जब स्कूल के अंदर जाए या अपने इस प्रिवेंशन कैसे कर सकता है और अपनी एजुकेशन को कंटिन्यू कैसे कर सकता है। तो हमें अपने बच्चों की भी तरबियत करने की खुद एज ए फैमिली सरबराह के तौर पर बहुत ज्यादा जरूरत है। और हम ये समझते हैं कि आज का पैगाम भी हमारा ये है कि हम बच्चों को अपनी ना सिर्फ एजुकेशन की तरफ बढ़ाएं, अपनी सेहत का उनका ख्याल रखें, और जो हमारे रिसोर्सेज हैं हम हेल्थ पे भी डेफिनेटली हमें लगाने चाहिए। हेल्थ और एजुकेशन है तो हम आगे तरक्की कर सकते हैं, सिंध तरक्की कर सकता है, पाकिस्तान तरक्की कर सकता है। मैं इसमें एक बात ऐड करना चाहूंगी। इस वक्त जो भी अगर हमारे प्रोग्राम देख रहे हैं, माशाल्लाह देखते हैं, सभी देखते हैं, सिंधवासी भी हमारे प्रोग्राम को देखते हैं। बचपन में मेरा है कि हमारे अब्बू बड़े हमारे से सख्त रहते थे, हमसे जरा वो एक डिस्टेंस रहता था, एक भरम रहता था कि अब्बू आगे छुप जाओ, सारे इधर उधर हो गए। लेकिन आजकल के फिर हमारे अब्बू के हमारा गैप खत्म हुआ, उन्होंने हमें मोहब्बत देना शुरू की, तो अब जरा बिल्कुल ही हम अपने अब्बू के इतने क्लोज हो गए। घर में बड़े भाइयों का, बड़े वालिद साहब होते हैं, दादा होते हैं, इनका इतना भरम है। लेकिन अब खुदारा मैं उनसे रिक्वेस्ट करूंगी अपने बच्चों से इतनी मोहब्बत करें, दोस्तों की तरह। अगर उन्हें कोई तकलीफ है, कोई बात है, तो वो आपसे इजीली कर सकें। पहले होता था कि चलो इज्जत भी करवाओ, लेकिन अब दोस्ताना माहौल घर में बहुत जरूरी है। बिल्कुल, डेफिनेटली इरशाद साहब भी बात कर रहे हैं, सदफ भी बात कर रहे हैं, हम इसको आगे बढ़ाते हैं कि हम बच्चों को, फैमिली को लेना चाहिए, बिल्कुल हमें उनको दोस्त के तौर पे लेना चाहिए। इसी तरह बिहेवियरल चेंज करने की जरूरत है, क्योंकि लीगल राइट फोरम इस पे भी काम करें, हम बिहेवियरल चेंज कुलेशन कैसे कर सकते हैं, बच्चों के जो बिहेवियर हैं वो कैसे तब्दील कर सकते हैं। और डेफिनेटली अगर हम घर के बड़े हैं तो हमारे अंदर भी जो तब्दीली लानी है और बच्चों के अंदर भी तब्दीली लानी है, जो उनके मसाज में तब्दीली लानी है, वो हम सब मिलकर कर सकते हैं। डेफिनेटली आज का ये एक प्रोग्राम उसकी हम समझते हैं कड़ी है। जो लोग भी हमारे फैमिली के सरबराह, घर के बड़े देख रहे हैं, अपने बच्चों को एज ए दोस्त के तौर पर ट्रीट करना चाहिए। अच्छा, एक बार तालीम जी गाल निकती थोड़ी देर पहिरियां जी, असां गाल पे कई तो तालीम पाण वटि सरकारी फ्री भी आहे, मुफ्त भी आहे, पोइ बि ॿार दाख़िल नथा थियनि। उनजो हिकिड़ो सबबु तव्हां ॿुधायो त बाबा उन वालिद जेको आहे सो उन वटि एतिरा वसाइल न आहिनि, एतिरो कमाए कोन थो, उनजो गुज़ारो नथो थिए, त ज़ाहिर आहे 2-4 ॿारनि खे उहो पूरो कराए थो जबरी। छा हुकूमत खे छा करणु घुरिजे? छा उन वालिदैन जी सपोर्ट करणु घुरिजे, या तालीम मुफ़्त ॾियण सां गॾो गॾु ॿारनि खे बि कुझु ॾियणु घुरिजे? छा थियणु घुरिजे? ॾिसो, इन में को शक कोन्हे त आदमशुमारी वधंदी वञे पई, पॉपुलेशन वधंदी वञे पई, वसाइल, या त पोइ मनसूबाबंदीअ ते सॼो फोकस कजे। मां यानी इन ॻाल्हि ते तव्हां सां बिल्कुलु मुतफ़िक़ आहियां त इहो हिकिड़ी अहिड़ी एरिया आहे जिन ते असांजे पॉलिसी मेकर्स ओपनली नथा ॻाल्हाए सघनि, जेको मुआशरे में हिकिड़ो कंजर्वेटिविज़म घणो अची वियो आहे। फैमिली प्लानिंग, मां त चवंदो आहियां, इट्स अ लेगेसी ऑफ इस्लाम। इस्लाम में प्लानिंग ज़िंदगीअ जो जुज़ आहे। अच्छा, हिकिड़ो त इन ॻाल्हि ते अची वियासीं।
सही सही ॿियो तव्हां जीअं ॿुधायो त तइलीम जा जेके बुनियादी फैक्टर आहिनि न, हाणे तव्हां उन में हिकु त आहे शागिर्द, ॿियो आहे उस्ताद, टियों आहे वालदेन। हाणे इहो इन हिकिड़े ट्रायंगल में जेसितोणी इफेक्टिव कम्युनिकेशन नाहे, शागिर्द वालदेन पंहिंजे औलाद लाइ पुछा कोन थो करे सघे त मुंहिंजो ॿारु स्कूल में कीअं पढ़े थो, उस्ताद जेको आहे पढ़ाइण वारो उनजी क्वालिटी कोन्हे, उनखे न फ़क़ति हाउ टू टीच बट व्हाट टू टीच उहा बि ख़बर कोन्हे सुठे नमूने, उहो टीचर जी ॿई क्वालिटी उन में हुजणु घुरिजनि। चलो हिकिड़ी सुठी ॻाल्हि थी आहे त गुज़िरियल ॾहाके में टीचर्स जी भर्ती मेरिट ते थी आहे, पर हाणे असुल ॻाल्हि अचे थी मैनेजमेंट। हाणे उहो ई प्राइमरी स्कूल जेको प्राइवेट स्कूल आहे उहो पंहिंजे टीचर खे पघार मुंहिंजे ख़्याल आहे सरकारी स्कूल जे 3 निस्बत में 1/3 ॾे थो, पर पोइ हू पाण वेठो आहे, हुनखे हायरिंग एंड फायरिंग जो अथॉरिटी आहे, मैनेजमेंट जी अथॉरिटी आहे। त हिकिड़ी शइ असांखे इहा महसूस निगरानी न प्रॉपर जेको आहे सो मुफ्त में तालीम में यानी सियासी मुदाख़लत। तव्हां जेके तालका ऑफिसर आहिनि, जेके डिस्ट्रिक्ट ऑफिसर आहिनि, उहे तव्हां मेरिट ते रखो, उहे सियासी MPA MNA जी रिकमेंडेशन से न आणियो, उहे प्रॉपरली इन्हनि स्कूलनि जी मैनेजमेंट खे ॾियनि, टीचर्स जी प्रॉपर ट्रेनिंग कराइनि। सर मां तव्हांजी ॻाल्हि हितां ई वरी अगेन कंटिन्यू तफ़सीली गुफ़्तगू कंदासीं वरी ॿीहर। ब्रेक जो टाइम थी वियो आहे असल में, नाज़रीन हलंदासीं हिकिड़े नंढे कमर्शियल ब्रेक जे तरफ़। ब्रेक खां पोइ जल्द वापसि था अचूं, ॾिसंदा रहो पंहिंजो प्रोग्राम सलाम सिंध। मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, शहानी है अमन जोड़े पैगाम, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध। कम बैक नाज़रीन, एक दफ़ो ॿीहर भली कार कंदसि तव्हांखे सिंध TV जो प्रोग्राम सलाम सिंध में। सर जी गुफ्तगू इकबाल अहमद साहब जी रहिजी वई। जी सर, इकबाल साहब जेका गुफ्तगू करे थो ॾाढी कम जी करे थो, असां विच में इंटरप्ट करणु चाहींदा आहियूं, ज़रूरु हुन में थी थो वञे। न मां कोशिशि कंदुमि। ऐं ॾिसो, हिकिड़ो त असां ॿार जे सिहत जे हक़नि ते ॻाल्हायोसीं, ॿियो असां तइलीम ते ॻाल्हायोसीं। हाणे ॿार जो सिहत जो हक़ हुजे, तालीम जो हुजे, तहफ़ुज़ जो हुजे, साफ़ पाणी पीअण जो हुजे, इहा बुनियादी तौर ते गवर्नमेंट जे इदारनि जो कमु आहे। प्राइवेट इदारा केतिरनि ॿारनि खे पढ़ाए सघनि था, केतिरनि ॿारनि खे जेको आहे हॉस्पिटल गवर्नमेंट में चलो कुछ शयूं न आहिनि त प्राइवेट में मिली थियूं, पर हाणे कुझु शयूं में बि न आहिनि। कुझु शयूं इन में ईअं बि थिए थो त गवर्नमेंट सहूलियतूं ॾे बि थी त पाण वटि अवेयरनेस न आहे, या पंहिंजी अलाए कहिड़ी मजबूरी आहे पाण उहे सहूलियतूं वठूं कोन था। मां न हिकिड़ी ॻाल्हि जीअं ताहिर बि चयो त तव्हां हक़ खे तॾहिं ई दावा करे सघो था, तॾहिं वठी सघो था जॾहिं उहो हक़ ॾियण वारो दुकान त खुलियल हुजे न। हाणे कुझु दुकान अहिड़ा आहिनि उहे सिर्फ़ु सरकार वटि आहिनि। मिसाल तव्हांखे मां ॿुधायां, अॼुकल्ह तव्हांखे कुझु दुकान जिन में ख़ाली दुकानदारी आहे, सिर्फ़ु ख़ाली दुकानदारी आहे, उहो कहिड़ो आहे? हाणे यूनियन काउंसिल जो जेको इदारो आहे, पहिरीं ॻाल्हि मां तव्हांखे ॿुधायां त ॿार जी बर्थ रजिस्ट्रेशन उते थिए थी। हाणे असांजी ॿारहाड़ी हुजे या शहरी इलाइक़ा हुजनि, तव्हांखे हैरत थींदी त सिंध में जेका बर्थ रजिस्ट्रेशन जो रेट आहे उहो 16% आहे 100 मां। हाणे जॾहिं ॿार जी बर्थ रजिस्ट्रेशन न थींदी त उन ॿार जी लीगल आइडेंटिटी, लीगल डॉक्यूमेंट, उहो शनाख्ती कार्ड ठाहिणो हुजे, सक्सेशन सर्टिफिकेट हुजे, मेंटेनेंस जे लाइ हुजे, ॿियनि इश्यूज़ हुजनि। पहिरीं ॻाल्हि त मूंखे इहा ॻाल्हि ते ज़ोर ॾियणो थो पए त असांजी यूनियन काउंसिल जो जेको यूनियन काउंसिल जो सेक्रेटरी आहे, उहो सिंध लोकल गवर्नमेंट जे एक्ट जे तहत सिविल रजिस्ट्रेशन एंड वाइटल स्टेटिस्टिक्स जो कस्टोडियन आहे। न इनखे हुकूमत प्रायोरिटी थी ॾे। चलो हाई कोर्ट अॼुकल्ह हुकुम ॾिनो त जेकॾहिं कुतो कंहिं माण्हूअ खे चक पाए थो त उहो त यूनियन काउंसिल जे सेक्रेटरी खे उनजे मथां नो डाउट उनजी ड्यू डिलिजेंस हुजणु घुरिजे। पर मां त चवां थो बर्थ रजिस्ट्रेशन, उनजी डेट ऑफ बर्थ रजिस्ट्रेशन नादरा सां लिंक करणु। असां वटि यूनियन काउंसिल जी ऑफिस कोन्हे, असां वटि यूनियन काउंसिल हिकिड़ो त इहो अची वियो त यूनियन काउंसिल निगलेक्टेड आहे ऐं उहा लोकल गवर्नमेंट प्रोविंशियल गवर्नमेंट जे दरमियान हिकिड़ो गैप आहे ऐं उहो हिकिड़ो हुजणु घुरिजे। ॿी ॻाल्हि जेका मां तव्हांखे ॿुधाई त ॿारनि जो जेको अमवात जी शरह आहे, जीअं तव्हांखे ॿुधायां त 28 ॾींहंनि जे अंदरि जेका नियोनेट डेथ जेके चऊं था, उहा 55 ॿार आहे 1000 खां, जेका अफ़गानिस्तान खां पोइ आहे। यानी अफ्रीका जहिड़ी सूरत हाल आहे। जीअं तव्हांखे मां ॿुधाई त ग़िज़ाई किलत में बि एमरजेंसी सिचुएशन आहे। हाणे इन हेल्थ जी बजट बि वधायूं पिया, पर उन्हनि जी प्रॉपर यूटिलाइज़ेशन थिए, उनजो प्रॉपर उनजो नतीजो इन ॿार ते अचे ऐं इन सिहत सां गॾोगॾु मां जीअं तव्हांखे चवंदुमि त 30 ज़िला सिंध जा जेकॾहिं त भला
टी है चाइल्ड प्रोटेक्शन ऑफिसर सिंध हुकूमत हिनमल तोणी क्रिएट नथी करे सके सही। हिनमल तोणी उन्हनि चाइल्ड प्रोटेक्शन यूनिट में गाड़ी हुजे पर ॾिसो जेकॾहिं जी, अलीशा जी, नंढड़ी बिल्कुलु, हाँ। कश्मीर जे थाणे ते आई त उहा ट्रामा में हुई मां त मीडिया खे बि रिक्वेस्ट कंदो आहियां त अहिड़नि ॿारनि जी आइडेंटिटीज़ खे असां शो न कयूं फेसबुक ते हुजे सोशल मीडिया ते हुजे या इलेक्ट्रॉनिक ते उन्हनि जी आइडेंटिटी डिस्क्लोज न कयूं सही, सही। त उन्हनि ॿारनि खे सोशो साइको सपोर्ट खपे रिहेबिलिटेशन खपे मां त चवां थो त ऐं सिंध हाई कोर्ट हिकिड़ो डिसीशन ॾिनो आहे जस्टिस सलाउद्दीन पंवर साहब त हर ज़िले में हिकिड़ो वन स्टॉप सेंटर हुजे जिते औरत ॿार उहो ज़रूरतमंद वञे त उहा माण्हू जी दाद रसी थिए बदकिस्मतीअ सां उहा जॾहिं मीडिया ॻाल्हि थी उथारे या उहा माण्हू सिविल सोसाइटी करे असां वटि हिकिड़ी इदारनि जी मां तव्हांखे ॿुधायां कानून ते अमल न हुजणु जेको आहे न उहो तमामु अमल कराइणु ज़रूरी आहे बजाए इन जो असां नवां कानून ॿिया ठाहियूं मां सही, चवां सही। थो त कानून इलाही आहिनि कानूननि ते यूनियन काउंसिल जी लेवल खां वठी पुलिस जे स्टेशन खां वठी बेसिक हेल्थ जेको यूनिट आहे असां वटि आम माण्हू जी पहुच त उन्हनि ताईं आहे न बेसिक हेल्थ यूनिट हुजे रूरल हेल्थ सेंटर हुजे अस्पतालनि में मूंखे त ॿुधायो चांडका मेडिकल कॉलेज जेका बलूचिस्तान खां वठी करे केसिस खे डील कंदी हुई हाणे अॼुकल्ह उहा चांडका मेडिकल कॉलेज जी हॉस्पिटल हुजे या तव्हांजी जेको आहे गुलाम मोहम्मद मेडिकल कॉलेज जे सखर जी हुजे उते त इंतज़ामी मामलनि ते ॾफेड़ माना थी वेंदा आहिनि। यानी असां वटि बदकिस्मतीअ सां जेके सेंटर ऑफ आम एक्सीलेंस मरीज़ हूंदा परेशान, जेका मुंहिंजी शिकारपुर शहर आहे जेका सिविल हॉस्पिटल एॾी सुठी हूंदी हाणे उते तव्हांखे कुते जे चक पाइण जी नांग जे डंग हणण वारी दवा बि न मिलंदी पर जेकॾहिं तव्हां वेंदो त 24 आवर डॉक्टर तव्हांखे न मिलंदा पर ऑन द अदर हैंड ॾिसंदो त डॉक्टर्स बि मुक़ररु थियल आहिनि हाणे इहा सियासी मुदाख़लत जेका आहे सियासी जेका पोस्टिंग आहे तव्हां डीएसओ खां वठी मेडिकल सुप्रीडेंट ताईं अनफॉर्चुनेटली गवर्नेंस जेका आहे इहा ठीकु करणी पवंदी मूंखे सम्झ में नथी अचे त बिलावल साहब खे छो नथा ॿुधाइनि या सीएम साहब पाण छो नथो हिन शयुनि ते डैशबोर्ड ते ॾिसे सुबुह जो उथी वेही करे ॿियनि शयुनि की जीअं बजट यूटिलाइज़ेशन जो डैशबोर्ड सीएम साहब ॾिसे थो त इहा शइ बि ॾिसे त हेल्थ जा इंडिकेटर असांजा किथे पहुता आहिनि एजुकेशन जा इंडिकेटर किथे पहुता आहिनि सोशल इंडिकेटर किथे आहिनि ऐं ॿार जेको असांजो तक़रीबन 38% जेकी पॉपुलेशन आहे ॿार ते आहे जेका 1 खां वठी 18 सालनि ताईं मुश्तमिल आहे त उन्हनि जे लाइ मुंहिंजो इहो ख़्यालु आहे बजेटरी जी जेतिरी बि अलाकेशन आहे पर निगहदाश्त जी ज़रूरत आहे अकाउंटेबिलिटी जी ज़रूरत आहे इन में सभु इदारा मिलनि गवर्नमेंट हुजे नॉन गवर्नमेंट हुजे गैर सरकारी हुजनि ॿिया बि इदारा हुजनि उन्हनि जो हिकिड़ो किरदारु आहे ऐं इन असां ॿार जेकी जिन उहिदनि ते वेठा आहिनि उहे अलाए जे छो पाण खे वॾो सम्झनि था नंढपिणो हुनखे यादि नथो अचे त ॿार हुयासीं असां सां कहिड़ियूं मजबूरियूं हुयूं असां कहिड़नि मसइलनि जो शिकार रहियासीं पाण ई हिकिड़े दिलि में जुबो अचे को दिलि में ख़्यालु अचे पाण ई माना पाण सॼो मामिलो सेट थी वञे पर ईअं नथो थिए अलाए छो इरशाद चवनि था न अकाउंटेबिलिटी चइनि तरीक़नि सां अचे थी हिकिड़ो त माण्हू उन सियासतदान खे ॿीहर इलेक्शन में नथा आणनि उहा पीपल्स अकाउंटेबिलिटी थिए थी या पार्लियामेंट जी सही 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 ॿी आला अदलिया हुजे या डिस्ट्रिक्ट जी जुडिशरी हुजे उन जे थ्रू अकाउंटेबिलिटी आहे टी आहे ऑनेस्ट एंड प्रिंसिपल ब्यूरोक्रेसी जी उहा जेसितोणी पंहिंजो फर्ज़ न निभाईंदी उन्हनि जो फर्ज़ सिर्फ़ु उतां जे MPA MNA मिनिस्टर खे ख़ुशि करणु न आहे उन्हनि जो कमु आहे अवाम जी ख़िदमत करणु अवाम जी सर्विस डिलीवरी करणु ऐं इहो कॉन्सेप्ट जेको प्रिंसिपल ब्यूरोक्रेसी जो न हूंदो चोथों आहे जेका वॉच जेका रखण वारा माण्हू उहो मीडिया हुजे सिविल सोसाइटी हुजे प्रेस क्लब्स हुजनि बार एसोसिएशन हुजनि ट्रेड यूनियन्स हुजनि उहे बि उन्हनि जो जेको रोल आहे उहो एतिरो हुजणु घुरिजे पर पोइ बि सिंध में एॾी का मायूसी मां ॻाल्हि न कंदुमि पर हक़ीक़त इहा आहे त हक़ीक़त इहा आहे त हिन पेंडेमिक खां पोइ तव्हांजी डिजिटल डिवाइड वधंदी वञे थी केतिरा ॿार ऑनलाइन स्कूल अटेंड नथा करे सघनि केतिरा ॿार स्कूल खां ॿाहिरि आहिनि केतिरनि ॿारनि खे मूंखे आप इसमें क्या कहना चाहेंगे कि बच्चों की तालीम क्यों नहीं उनको मिल रही है उतने उनको तालीम जितनी उनको पढ़ना चाहिए वो बड़े बड़े जैसे अभी इरशाद ने कहा कि लोग बैठे हुए हैं लेकिन उनको ये एहसास नहीं होता कि हम भी कभी बचपन में ये ख्वारियां कर चुके कम से कम आने वाले बच्चों तो ये इन परेशानियों से ना गुजरे
देखिए, बुनियादी तौर पर जैसे इकबाल ने कहा कि हमारे जो गवर्नेंस स्ट्रक्चर है वो थोड़ा कमजोर है। अभी मैं एक छोटी सी एग्जांपल दूं, लीगल राइट फोरम और सेव द चिल्ड्रन ने मिलके हमने कोई 80 स्कूलों के अंदर वॉश फैसिलिटीज प्रोवाइड करनी थी। हमारे 3 बेसिक जो है ना प्री रिक्विजिट थे कि वहाँ 4 दीवारी होनी चाहिए, वहाँ गेट होना चाहिए और वहाँ पानी की सहूलत होनी चाहिए, तो फिर हम वॉश फैसिलिटीज स्टैब्लिश कर सकते हैं। हमने को 2000 स्कूलों का सर्वे किया है और 80 स्कूल हमें नहीं मिले 5 डिस्ट्रिक्ट के अंदर। तो वहाँ टीचर की क्या बात करेंगे, क्वालिटी एजुकेशन की क्या बात करेंगे, वहाँ रूम्स की क्या बात करेंगे, वहाँ वॉशरूम्स की क्या बात करेंगे। तो वहाँ नहीं हो रहा बिल्कुल ही इस तरीके से, इतने स्कूल गायब, इतने लोग गायब, बच्चे गायब। तो एजुकेशन डिपार्टमेंट को हम समझते हैं इस पे बिल्कुल गवर्नमेंट को, सीएम को, बिलावल को एक अच्छा टेकअप करना चाहिए। टाइगर फोर्सेस निकालते हैं ये लोग, ये टीमें निकालते हैं, ऐसी टीम निकालें जो इन बच्चों के स्कूल में क्यों इनकी तालीम के पीछे भागे। डेफिनेटली, जब स्कूल के अंदर आपकी बेसिक सहूलियात ही नहीं है, जब बच्चा स्कूल के अंदर जाएगा तो फिर वापस ही आएगा। मुझे जैकबाबाद के 3-4 स्कूल में, लाड़काना, शिकारपुर हत्ता के स्कूलों में यह बताया गया कि बच्चियों के जो स्कूल हैं वो वॉशरूम ना है, किसी के घर जाने जाती हैं वॉशरूम करने के लिए। यानी ये इस तरह की जब सहूलत है तो वो बच्ची स्कूल क्यों जाएगी। यानी ये बेसिक जो चीजें हैं स्कूल के अंदर, ये बिलावल साहब को हम समझते हैं इस पे टेकअप करना चाहिए, नोटिस लेना चाहिए, इस पे सीएम साहब को नोटिस लेना चाहिए। जैसे इन्होंने कहा बजट तो वो ट्रैक कर रहे हैं, स्कूल ट्रैक क्यों नहीं कर रहे, हमारे टीचर को क्यों नहीं ट्रैक कर रहे, उनकी ट्रेनिंग पे क्यों नहीं तवज्जो दे रहे, क्वालिटी एजुकेशन पे क्यों नहीं बात कर रहे। हमें का वक्त बहुत जिससे खत्म होने को आ गया, अब वो बहुत ही कम टाइम था, बातें बहुत सारी हमारी रह गई। बिल्कुल बस ॻाल्हियुनि जा ॻोठ हुया पर ॿारनि ते जेको नंढड़ो प्रोग्राम करणो चाहियोसीं उहो थी वियो। ऐं यकीनन तव्हां समूरियूं ॻाल्हियूं जेकी ॿुधियूं या असांजूं ॻाल्हियूं तव्हां ताईं पहुतियूं, उन सभिनी ते थोरो अमल करण जी ज़रूरत आहे। पंहिंजो पंहिंजो जेकॾहिं पाण किरदारु अदा कंदासीं, पाण कॾहिं कॾहिं इहो सोचींदा आहियूं त हुकूमत अची वावर कंदी, ॿियो माण्हू अची सपोर्ट कंदो, उन खां थोरो पाण जेके निकिरी अचूं, पाण पंहिंजे बल ते, पंहिंजी ताक़त ते जेतिरो हाल आहे पाण पंहिंजे ॿारनि जो पंहिंजो फ्यूचर सेव करे सघूं था। मलिक मोहम्मद ताहिर साहब खे रिक्वेस्ट करना, कोई लास्ट मैसेज ॾियणु चाहींदो पंहिंजी व्यूअर्स के जेके हिन वक़्तु तव्हांखे ॾिसी रहिया आहिनि। बस हम ये समझते हैं कि बच्चों के जो हकूक हैं उस पर गवर्नमेंट को, तमाम को जो उन्होंने लॉ बनाए हैं उस पर अमल दरामद शुरू कर दें, गवर्नेंस के स्ट्रक्चर बेहतर करें, उनकी हेल्थ, एजुकेशन, प्रोटेक्शन, जो भी इनके इदारे बनाए हैं उन इदारों को अमल दरामद करवाने की जरूरत है। हमें फैमिली और सिविल सोसाइटी कम्युनिटीज को भी, गवर्नमेंट को ये बताने की जरूरत है, उनके राइट प्रोटेक्ट करने की जरूरत है, उनको अवेयर करने की जरूरत है कि हमारे ये लॉ के अंदर राइट है और हम गवर्नमेंट से डिमांड करते हैं कि गवर्नमेंट इन कवानीन पर अमल दरामद कराए और सोसाइटीज और कम्युनिटीज को भी अपने उनको लेके चलने की जरूरत है और प्रोटेक्ट करने की जरूरत है। अदी मुंहिंजो बि साॻियो ई मैसेज आहे त जंहिं ॻोठ खां, जंहिं शहर खां असां हिते आया आहियूं, भली उहो असां कराची हुजूं या दुनिया जे कंहिं बि कुंड कुर्श में हुजूं, त असां उन ॻोठ जे स्कूल सां तालुक़ु रखूं, इहो ॾिसूं त उते उस्ताद केतिरा आहिनि, उते बोर्ड आहे, उते चाक आहे, उते वॉशरूम आहे न आहे, उते अस्पताल आहे, उते रोड जी सहूलियत फैसिलिटी छा आहे। त हिकिड़ी त एज़ अ ॾिसो, तव्हां जंहिं कम्युनिटी खां अचो था, मूंखे ख़ुशी आहे त अॼु मां जेको आहियां उहो हिन सिंध जे करे आहियां, ऐं हिन सिंध जे करे ई जेके मूंखे स्कॉलरशिप्स मिलियूं जेकॾहिं मां ॿाहिरि दुनिया खां पढ़ी आयो आहियां, ऐं मां इहा ई कंट्रीब्यूशन चवां थो त मां पंहिंजी लेगेसी इहा सिर्फ़ु मां मटीरियली न छॾे वञा त हेतिरे फ्लैट वरितो, हिते बंगलो वरितो, हिते कार वरिती, पर मां इहा लेगेसी छॾे वञा त जंहिं सब्जेक्ट ते, जंहिं मौज़ूअ ते मां कमु कयो आहे उन मौज़ूअ में मां पंहिंजी लेगेसी छा थो छॾे वञा। ऐं मुंहिंजी सभिनी सिंध टीवी जे हिन प्रोग्राम खे ॾिसंदड़नि खे इहा ई हिकिड़ी अर्ज़ु आहे निमाणो त पंहिंजी खुदारा पंहिंजे कम्युनिटीज़ सां लह विचड़ में अचो, उन्हनि खे तव्हां जीअं चवंदा आहियो त सन ऑफ द सॉइल थियो, ऐं हिन सन ऑफ सॉइल जी इहा ज़िम्मेवारी आहे तव्हां उन्हनि खे पंहिंजो हक़ पूरो अदा कयो। वॾी महिरबानी सर, तव्हां थैंक यू सो मच वंस अगेन कम टू माय शो सलाम सिंध टीवी। थैंक्स अगेन एंड मोहरम नास, थैंक यू सो मच, तव्हां असांखे एतिरी प्यारी, एतिरी ख़ूबसूरत म्यूज़िक ॿुधाई। एंड ज़ख़्मी और साहब लास्ट में तव्हांजो असां कलाम ज़रूर ॿुधंदासीं, एंजॉय बि कंदासीं। फरमाइश बि आउं कंदुसि, आख़िर में असांखे को सुफ़ियाणो कलाम ॿुधाइनि। बिल्कुलु प्रोग्राम जो वक़्तु ते पंहिंजी पुॼाणी ते पहुतो, आख़िर में वरी बि ॾेथे साहिब जी ॻाल्हि खे अॻिते वधाईंदे त हर स्कूल में को न को ज़रूरु पढ़ियो आहे, ऐं कई माण्हू अहिड़ा बि पढ़िया आहिनि जेके उन्हनि स्कूलनि मां पढ़ी करे तालीम प्राए वरनि उहिदनि ते पहुता आहिनि। सो जेकॾहिं उहे माण्हू पंहिंजे तरह जे उन स्कूल जी जंहिंमें उहे पढ़िया आहिनि उन जी जेकॾहिं थोरी निगरानी कनि, सार संभाल कनि, या उन सां थोरी हेल्प कनि त उहे स्कूल सुधरी पवंदा। ऐं ॾेथे साहिब हिकिड़ी ॾाढी ॿी बि ज़बरदस्त ॻाल्हि कई त को बि मुल्क जेको आहे उहो ॿारनि खां जबरी पोरियो कराए तरक़ी न करे सघे। उन ॻाल्हि खे ज़हन में रखणु घुरिजे। इरशाद जागीरानी तव्हां खां मोकिलाए थो। बिल्कुलु, ऐं नाज़रीन मां त आहियां ई तव्हांजी होस्ट, पंहिंजी होस्ट सदक भुट्टो खे बि ॾियो इजाज़त, पंहिंजो पंहिंजे घर वारनि जो जिन सां
सां तव्हां प्यार कंदा आहियो, जेके तव्हां सां प्यार कंदा आहिनि, उन सभिनि जो खोड़ सारो ख्यालु रखो ऐं नमाज़ में, जुमे जी नमाज़ में हूअं बि असांखे यादि रखंदा कयो। असांजे लाइ, असांजी टीम जे लाइ दुआ कजो। पंहिंजी होस्ट खे ॾियो इजाज़त। इंशाल्लाह मंडे खां वरी तव्हांजी ख़िदमत में हाज़िर थींदासीं। लास्ट में हिन ट्रैक खे एंजॉय बिल्कुलु हयाती बख़ैर मोकलाणी कहिड़ी वरी मिलंदासीं। जी लतीफ़ जी मिठी ॿोली। अल्लाह वाही। सोज़ साधक समझण त ॾुखियो वा, सूफीअ जे संद तां समझण त ॾुखियो वा, हिन इश्क जे अंदाज़ खे समझण त ॾुखियो वा, हिन इश्क जे अंदाज़ खे समझण त ॾुखियो वा, सूफीअ जे सोज़ सां समझण त ॾुखियो वा, हिन इश्क जे अंदाज़ खे समझण त ॾुखियो वा, हिन इश्क जे अंदाज़ खे समझण दर्द जे दमशाद खे समझण त ॾुखियो वा, दर्द जे दमशाद समझण त ॾुखियो वा, हिन इश्क जे अंदाज़ खे समझण त ॾुखियो वा, हिन इश्क जे अंदाज़ खे समझण त ॾुखियो वा, सूफीअ जे सोज़ साध खे समझण त ॾुखियो वा, हिन इश्क जे अंदाज़ खे समझण त ॾुखियो वा, हिन इश्क जे अंदाज़ खे समझण त ॾुखियो वा। अल्लाह जे आवाज़ खे समझण त ॾुखियो वा, अल्लाह जे आवाज़ समझण त ॾुखियो वा, हिन इश्क जे अंदाज़ खे समझण त ॾुखियो वा, हिन इश्क जे अंदाज़